जेॾो तुंहिंजो नाव बाजबो ॾियाई मङा, जेॾो तुंहिंजो नाव बाजबो ॾियाई मङा, रीह थंभे रीह थोणीअ तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कांव तोखे मालूम सभु का। सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम सुबुह महिराण में मुर्तज़ा मजबूर तरफ़ां सिक भरियो सलाम। दुआ आहे त जिते हुजो ख़ुशि हुजो, सलामत हुजो, पंहिंजे अङणनि में ख़ुशि हुजो, पंहिंजे ॾेह में ख़ुशि हुजो, भेटाई जे भूए ते अवां ख़ुशि हुजो। ॾेह तोड़े परॾेह वासियुनि लाइ असां हर वक़्तु दुआगू हूंदा आहियूं त शाल अवां ख़ुशियूं माणियो। असां अवां लाइ दुआगू, अवां असां लाइ दुआगू। महिराण टीवीअ पूरो सथ, पूरी सुबुह महिराण जी जेका टीम आहे उन जूं हर वक़्तु नेक तमन्नाऊं अवां लाइ हूंदियूं आहिनि त असांजी सिंध, असांजो मुल्क हमेशह ख़ुशहाल रहे, हमेशह उन जा जेके वासी हुजनि, उन जा रहंदड़ हुजनि, उहे इल्म में अॻु भरा हुजनि, उहे हुनर में अॻु भरा हुजनि, उहे पंहिंजे कम में जेके बि उन्हनि वटि हुनर आहिनि उन में अॻु भरा हुजनि। पोइ हारी नारी मज़दूर जेको बि आहे उहे सभु जेके बि आहिनि उहे पंहिंजे कुटुंब समेत, पंहिंजनि बचड़नि समेत, पंहिंजे उन धरतीअ ते रहंदे रहंदे उहे ख़ुशियूं हासिलु कंदा ऐं ख़ुशियुनि सां गॾोगॾु ॿियनि खे ख़ुशियूं ॾींदा, तॾहिं तव्हां वटि ख़ुशियूं ईंदियूं। ऐं नंढियुनि ख़ुशियुनि खे वॾी ख़ुशी सम्झंदा हुजो, छो त ख़ुशी जेका बि आहे उहा ख़ुशी माण्हूअ खे हिकिड़ी नेमत तौरु मिलंदी आहे। ऐं नेमत जेका मिलंदी आहे कुदरत जे तरफ़ां, मालिक जे तरफ़ां, अलाह पाक जे तरफ़ां, उन ते असांखे शुकुरु करणु घुरिजे, उन ते असांखे ख़ुशि थियणु घुरिजे। ऐं असां पंहिंजे कम में हर रोज़ु असां पंहिंजे कम खे नओं कमु सम्झी कंदासीं, तॾहिं असांजी उन में दिलचस्पी वधंदी, तॾहिं असांजो उन में बहितरी ईंदी। ऐं ज़िंदगी बि ईअं आहे, ज़िंदगीअ में हर ॾींहुं माण्हू सिखे थो, बहितर खां बहितर करण जी कोशिशि करे थो। ऐं बहितर जॾहिं थींदो आहे त हिकिड़ा त उन चवंदा आहिनि त शुकुरु कंदा आहिनि रब पाक जो त मालिक साईं अञा मूंखे वधीक हौसलो ॾिए त अञा बहितर करे सघां। सो इहा जेका सिक ऐं प्यास अंदर में हूंदी आहे न, उहा ई माण्हूअ खे मणियादार बणाईंदी आहे, माण्हूअ खे बहितर बणाईंदी आहे, माण्हूअ खे सही दॻु ॾींदी आहे। ऐं माण्हूअ खे जॾहिं पंहिंजी सोच खे बहितर रखिणो हूंदो आहे त ॿिए जी सोच बहितर थींदी आहे। हमेशह हिकिड़ी सोच रखंदा हुजो, बहितर सोच रखंदा हूंदव त सफ़र में अव्हांखे का बि तकलीफ़ न थींदी। ऐं जेके असांजा ड्राइवर भाइर आहिनि सफ़र ते निकिरंदा आहिनि त उन्हनि खे बि इहा गुज़ारिश आहे त सफ़रु जेको हुजे उनखे बहितर कयो, छो त हींअर हर ॾींहुं जेको आहे माण्हू कंहिं न कंहिं सोच में, कंहिं न कंहिं फ़िक्र में, मोबाइल जो दौरु आहे, टेक्नोलॉजी जो दौरु आहे, त हर माण्हू चवंदो आहे त तेज़ रफ़्तार हुजे, पर तेज़ रफ़्तार तॾहिं थींदी जॾहिं अव्हां पंहिंजे कमनि में पंहिंजे टाइम ते निकिरंदव, तव्हां पंहिंजे सफ़र में टाइम सां निकिरंदव त तॾहिं तव्हां टाइम ते पुॼंदव त तव्हां मुतमइन हूंदव। जे टाइम ते न निकिरंदव पोइ माण्हू हिकिड़ो खफ़ा हूंदो, जल्दी में हूंदो, त पोइ उन में कुझु न कुझु किथे न किथे को नुक़सानु, किथे न किथे का ग़लती थींदी आहे। त सफ़र में का बि ग़लती न कजे, पर तोड़े जो ज़िंदगीअ जे सफ़र में बि माण्हू ग़लतियुनि खां जेतिरो पासो कंदो त बहितर रहंदो ऐं बहितर मंज़िल ॾांहुं हलंदो। सो अॼु सुबुह महिराण में ज़िमेवारी अॼु मुंहिंजे मथां आहे। असां कॾहिं कॾहिं हिकु ॿिए घर जा भाती ज़िमेवारी संभाले वठंदा आहियूं त महिमान ईंदा आहिनि त महिमाननि खे वेलकम करणु खपंदो आहे। ऐं महिमाननि सां कचहरी कंदे कंदे बि दिलि न ड्रापंदी आहे ऐं बहितर लॻंदो आहे, सुठो लॻंदो आहे। अॼु बि ॾाढियूं महिमान शख़्सियतूं जेके मौजूदु आहिनि मूं वटि या हिन अङण ते, सुबुह महिराण जे अङण ते ॿ अहिड़ियूं ज़बरदस्त शख़्सियतूं आहिनि, पर हिकिड़ी शख़्सियत स्टूडियो में मौजूदु आहे, ॿी शख़्सियत ब्रेक खां पोइ असांखे जॉइन कंदी। सो जेको अॼु पहिरियां असांजा महिमान आहिनि उहो मुंहिंजो दोस्त आहे, उहो बहितरीनु अदाकार आहे, सीनियर अदाकार आहे। हुनजा केतिरा ई ड्रामा आहिनि, हुन केतिरा ई किरदार कया, मज़ाह में बि हुन ॾाढो परफेक्ट मूंखे लॻंदो आहे त मज़ाह में जुमिले ॾियण महिल हुनखे जेका अदायगी हूंदी आहे उहो मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। पर जेको सीरियस किरदारु आहे त बि उनखे उहो ॾाढो सुहिणे नमूने निभाईंदो आहे। रोअणु खिलणु इहे ॿई उनखे ईंदा आहिनि, आर्ट में इहे ॿई शयूं जंहिंखे ईंदियूं आहिनि उहो हिकिड़ो बहितरीनु आर्टिस्ट हूंदो आहे। उनखे चवंदा आहियूं त हिन वटि बहितरीनु कला आहे। हुन टीवी खां वठी ही प्राइवेट चैनल जेके बि हुजनि उन्हनि सभिनि ते कमु कयो आहे। स्टेज जो बहितरीनु अदाकार आहे। हिन वक़्तु ख़ुदि हुननि जो हिकिड़ो ड्रामो आहे जेको उन जे करे उनखे अञा वधीक शोहरत मिली आहे। असांजो पंहिंजो दोस्त आहे, सिंध जो रहाकू आहे ऐं सिंध जी सुञाणप आहे हू। सो शहबाज़ बलोच साहिबु अॼु स्टूडियो में असां सां गॾु आहे। सो हुनखे भलीकार बि चवां थो ऐं काफ़ी ॾींहंनि खां पोइ मुलाक़ात थी आहे, सुबुह महिराण जे अङण ते आयो, भली करे आयो, ख़ुशि आहियो, चङा भला शहबाज़ साहिबु? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह।
वॾे वक़्त खां पोइ वरी मुंहिंजो आम्हूं साम्हूं कचहरी थिए ऐं अॼु इहो बहानो बि जुड़ी आयो त कचहरी जो त पोइ छो न भला मुंहिंजो वॾा थोरा तव्हांजा हमेशह तव्हां सां महिराण ते ईंदा प्रोग्राम कया आहिनि ऐं ख़ुशी थींदी आहे ख़ुशी हुजणु बि खपे पंहिंजाइप जो अहसासु हूंदो आहे बिल्कुलु थोरा महिराण टी वी जा ऐं तव्हांजा ऐं पर मां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि इहा ॾिसंदो आहियां त हिकिड़ो अदाकार या रागी जेको आहे उहो चवंदो आहे सुबुह जो देरि सां उथण वारा हूंदा आहिनि पर शहबाज़ में हिकिड़ी इहा ॻाल्हि बि आहे शहबाज़ सवेर उथण वारो बि आहे अल्हम्दुलिल्लाह टाइम सां पुतसि न न इन में को शक न आहे त शोबिज़ जा कुझु पर तमामु घणा जॾहिं असां पाण सिख्या जे मरहले खां वठी हिन महिल ताईं सिख्या जे मरहले में सम्झो आहियूं पर जेके टाइम ते पुॼण वारा हूंदा आहिनि या प्रोफेशनल जेके सॾाईंदा आहिनि उहो बिल्कुलु तव्हां टाइम ॾींदव उन खां 5 मिंट 2 मिंट अॻु ई पहुचंदा अस्सलाम वालेकुम सलाम माना इहो हिकिड़ो दिलि खे आथत हूंदो आहे मुतमैन माण्हू हूंदो आहे त जंहिंसां राब्तो आहे जा रिकॉर्डिंग रखी आहे त उन टाइम ते उहो पुॼंदा शहबाज़ साहिबु ईअं आहे हा बिल्कुलु उनमें सॾाइण वारे खे बि ख़ुशी थींदी ऐं ॿिए खे जेको ईंदो उनखे बि तकलीफ़ कोन थींदी रस्म में प्रॉब्लम कोन थींदी भॼोड़ में कोन ईंदो तसली सां ईंदो त सुहिणे नमूने कमु थींदो सुठो हूंदो आहे सुबुह खे कीअं ख़ूबसूरत कंदा आहियो हा ऐं सुबुह कीअं थींदो आहे सुबुह जो मज़ो बि ईंदो आहे सुबुह पल अहिड़ो आहे जेको नसीब वारनि खे ॾिसण लाइ मिलंदो आहे हा बिल्कुलु उहो मंज़र ॿार स्कूल पिया वेंदा आहिनि जी रस्ते में रौनक हूंदी आहे माण्हू ईंदो आहे त ख़ुशी थींदी आहे हिकिड़ी ऐं देरि सां उथण में हिकिड़ो अजीब फील थींदो आहे सुस्ती ऐं ईअं लॻंदो आहे ॾींहुं गुज़री वियो आहे हा ॼण हिकिड़ो ॾींहुं गुज़ारे ॿिए ॾींहं में आहियूं इन मां माण्हू सिखे थो सवेर उथण मां साईं सुठी ॻाल्हि आहे सिहत लाइ बहितर आहे हा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि आहे त सफ़र में वञे थो माण्हू केॾां वञे थो अफ़रा तफ़री में कोन थो वञे अफ़रा तफ़री तसली सां वञे थो उनजा गाॾी हलाइण में उन खां को ग़लती कोन थींदी ऐं इज़ीली वेंदो तकड़ में ईंदो किथे लॻी वञे गाॾी या को परेशान थिए अजायो वधीक मसूलो थी वेंदो तंहिं करे तसली सां टाइम सां माण्हू वञे उहो वधीक बहितर हूंदो आहे पहिरियों जेको अधु कलाकु अॻु ई माण्हू पहुचे थो ईअं सम्झो सॼो ॾींहुं तव्हां मुतमिन रहंदा हा पर सुबुह सां उथंदे तव्हां खफ़ा हूंदव सॼो ॾींहुं हवा जो उन में ॾींहुं ख़राबु थी ईअं थींदो आहे बिल्कुलु बिल्कुलु रिकॉर्डिंग में ईअं हूंदी आहे हा मुंहिंजो त इहो आहे टीम पुॼंदी त माना उनजो बहितर तव्हांखे रिज़ल्ट मिलंदी तव्हांखे उन में माहौल ओड़ो जुड़ंदो ओतिरो ज़बरदस्त सीन थींदो उन में सभु पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु ऐं मूंखे तव्हांजी ॻाल्हि वणंदी आहे तव्हां टाइम सां ईंदा आहियो ऐं बाक़ाइदा उन तसली सां कमु कंदा आहियो त पोइ न पोइ तव्हां असां गॾियल उन्हनि उस्तादनि जा शागिर्द आहियूं पोइ रेडियो हुजे टीवी हुजे स्टेज हुजे सो इनखे उन सां हिसाबु कहिड़ो उन सां हिसाबु न पंहिंजा जेके उस्ताद हूंदा उनजी सिखिया इहा हूंदी तरबियत हा तरबियत हूंदी तरबियत कमु त उनजो वॾो असरु थो थिए तरबियत जो वॾो असरु थो थिए ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे बि उहे सुठा गाइड करण वारा शुक्र अल्हम्दुलिल्लाह आउं इहो चवंदो आहियां त तव्हांखे हिकिड़ो बहितरीनु उस्ताद मिले थो बहितरीनु वालदेन मिलनि था ऐं उन्हनि जी बहितरीनु शफ़क़त तव्हां ते रहे थी जे तव्हां सिखो था पोइ तव्हां किथे बि मुझी नथा सघो ऐं किथे बि तव्हां रुकिजी नथा सघो तव्हांजी ज़िंदगीअ में बहितरी हूंदी साहिबु ईअं आहे बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ मूं हिकिड़ी ॻाल्हि अञा बि छॾी त रेडियो जेको आहे रेडियो जे हवाले सां तव्हां स्टेज रेडियो टीवी इहे सभु ऐं जुमिले ॾियण जो ॾाहप तव्हां में तमामु घणी आहे कल्ह बि पंहिंजी मुलाक़ात थी मूं जुमिलो छॾियो तव्हां हुन ते जुमिलो छॾियो मां खिलफ़ छुड़ी पर मूं चयो अञा त इहो चहचिटो ई ज़हन में खयों हले थो इहे न आम ज़िंदगीअ में बि चहचिटो ज़ाहिरिया त उन किरदार जो उहो उन्हनि जो असरु थो पर फिलबदी बि मां ॾिसंदो आहियां त शहबाज़ ॾाढो जुमिले खे सम्झी करे जवाबु ॾींदो आहे इहो भला छा हर वक़्तु उन ज़हन में हुजिबो आहे छा त स्टेज आहे इहो जुमिलो ॾिनो आहे शायदि हुन में ई हुजे न इहो अलाए कुदरती आमद थींदी आहे अच्छा हर वक़्तु आमद थींदी आहे हा उहे ख़ुदा जो क़िस्म आम ज़िंदगी में एक्टिंग बि न करे सघंदा कोन थींदी हा अजीब पंहिंजे पाण खे आर्टिफिशियल फील कंदो आहे माण्हू पर ऑन द सेट जॾहिं माण्हू अचे थो त पोइ अलाए कुदरती आमद थिए थी ॻाल्हाइणु थिए थो उहो जुमिलो निकिरी वञे थो ऐं जेको ॾिसंदड़ खे बि वणे थो ऐं उन सां लागू बि हूंदो आहे
बिल्कुलु ईअं तसलुल सां त पोइ सुठो थी थो वञे। केतिरो अरसो ज़िंदगीअ जो ईअं गुज़रियो आहे फील्ड में हा 40 साल खां मथे रही चुको आहियां, 35-36 साल त हूंदा। हिन वक़्त खे कीअं गुज़ारियो, ख़ुशी ख़ुशी गुज़रियो आहे? अलहमदुलिल्लाह ख़ुशी ख़ुशी गुज़ारोसीं, ॾुख बि गॾु आहिनि ख़ुशियूं बि गॾु आहिनि। पाण कुझु ॾुखनि ते वेही रोइबो ऐं परेशान थिबो त ज़िंदगी त हूअं ई गुज़री वेंदी, त छो न ख़ुशीअ सां गुज़ारिजे पंहिंजा ॾुख पंहिंजे सीने में। ॾुख लिकाए ॿिए ते छो ज़ाहिर कजे, ॿिए खे छो ॾुखियो कजे। पर जेतिरो अदाकारीअ जो तव्हां में जुनून चइजे, क्रेज़ चइजे, सभु कुझु आहे, तालीम जो बि एतिरो रहियो? अल्हम्दुलिल्लाह सदाईं सुठियूं मार्कूं खयूंसीं सुठे तरीक़े सां। मूं M.Com कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह उन में सेकेंड डिवीज़न में पास कयुमि ऐं तक़रीबन सेकेंड ईंदासीं, फर्स्ट कॾहिं कोन आयासीं, पर उन में सोचियो त मां पहिरियों नंबर अचां? कोशिशि कईसीं, ऐं अदाकारी वेझो पहुतासीं। ऐं अदाकारीअ में अदाकारी में बि कोशिशि कयूं पिया, अञा ताईं कोशिशि कयूं पिया त पहिरियों नंबर थी वञे। कोशिशि में लॻा पिया आहियूं, ज़िंदगी जदोजहद ऐं सिखण जो सिलसिलो। शहबाज़ साहब तालीम छा आहे? तालीम हा ॿुधायो न, M.Com कयो। तालीम छा आहे तव्हांजे नज़र में? तालीम तव्हांजे नज़र में तालीम छा आहे? तालीम त हुजणु खपे हर माण्हू खे, चाहे उहो छोकिरी हुजे छोकिरो हुजे, माइटनि खे खपे त सुठी तालीम पंहिंजे ॿारनि खे ॾियनि। तालीम सां ई ज़िंदगी ठहे थी, ज़बरदस्त तालीम सां ई ज़िंदगी। जिन क़ौमनि जी तालीम ख़तमु थी वञे, भुगतान आहे तालीम जो, उहे क़ौम तबाह थी वञे। ऐं पंहिंजे कल्चर खे प्रमोट करणु खपे, पंहिंजी ज़बान खे प्रमोट करणु खपे, पंहिंजी तालीम में उहो बि सिखनि ऐं ॿी ज़बान बि सिखनि, रुॻो पंहिंजी जेतिरो सिखे माण्हू वधीक बहितर हूंदा। सिखण जो सिलसिलो हमेशह जारी हुजे। तालीम में या दीनी तालीम आहे उहा पसंदि करणु घुरिजे, पंहिंजे दीन जे बारे में माण्हुनि खे मालूमात हुजे। त माइटनि खे खपे त न्याणी हुजे, पुटु हुजे, भाइटियो हुजे, पाड़े वारो हुजे, उनखे सभिनी खे उनखे ऐं तरग़ीब ॾिजे पंहिंजे पाड़े वारनि खे, दोस्तनि खे, जिन जा ॿार कोन था पढ़नि उनखे चए उनखे ॿारनि खे पढ़ायो। शहबाज़ साहिबु असांजा माण्हू अञा धरतीअ जा माण्हू, असांजे सिंध जा माण्हू अञा बि सोचींदा आहिनि त ॿार पढ़ाइजनि या न पढ़ाइजनि, इनखे तव्हां केतिरा ॾिसो? इहो ग़लति सोच आहे, इहो सोचणु खपे अॼु जे दौर में। भला उहो ॿार जॾहिं नथो पढ़े, पोइ वॾो थियो कंहिं मज़दूरी में आहे या कंहिं कम में लॻे थो, त कॾहिं को नियापो अचे थो। अॼु मोबाइल जो दौरु आहे, मोबाइल हर को वठे थो, मैसेज अचे थो त उहो ॿिए खे पियो मोबाइल खां अदाई पढ़ी ॿुधाए बाबा छा लिखियो आहे या भाउ छा लिखियो आहे। जीअं पढ़ियलु हूंदो तकलीफ़ कान थींदसि। टेक्नोलॉजी जो दौरु आहे, ख़तनि जो दौरु कोन्हे, न त उहो ख़त बि पढ़ाईंदो हुते आहे माण्हू ॻोल्हे, वरी उहो पढ़ियलु लिखियलु माण्हू मिलेसि त उनखे लिखण वारो मूं जहिड़ो हुजे ऐं उहो पढ़ण वारो ॿियो हुजे। शहबाज़ साहिबु ब्रेक ते हलूं था, ब्रेक खां पोइ बि हिकिड़ी महबूब शख़्सियत असां सां गॾु आहे, त पोइ अॼु कचहरी त अञा बहितर थींदी, सुबुह मेराण जा रंग अञा खुलंदा, वधीक बहितर थींदो, कचहरी असांजी अञा बहितर थींदी। सो अव्हां बि अॼु के प्रोग्राम में शामिलु थी सघो था, शरीक थी सघो था। स्क्रीन ते नंबर अचे पियो ऐं इहो नंबर सुबुह मेराण जो अव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे, सञावंदड़नि खे यादि बि थी वियो आहे। पर हाणे हिकिड़ी नंढड़ी साई आहे, साई खां पोइ ॿिया असांखे हिकिड़ा महिमान जॉइन कंदा। सो नंढड़ी साईअ ते हलूं था। हिकु दफ़ो ॿीहर भलिका रवां खे अव्हांजे पंहिंजे मनपसंदि जा प्रोग्राम सुबुह मेराण में, सुबुह मेराण वादीअ मेराण जो अक्स आहे। ऐं सुबुह मेराण जा रंग केतिरनि ई सालनि खां अव्हांजे साम्हूं आहिनि ऐं अव्हां जिते जिते हूंदा आहियो सुबुह मेराण जी वाखाण कंदा आहियो। वाखाण इन करे कंदा आहियो त सुबुह मेराण में जेके महिमान ईंदा आहिनि उहे असां सां जुड़ियल हूंदा आहिनि, हिन धरतीअ सां हुनजो तालुक़ु हूंदो आहे। किथां खां बि महिमान कही ईंदा आहिनि, उहे सुबुह मेराण जी सूंहं बणिबा आहिनि।
उहो इल्मु अदब ॾाहप अदाकारी जंहिं बि शोबे सां मुख़्तलिफ़ शोबनि सां सलाड़ियल जेके हूंदा आहिनि शख़्सियतूं जेके हूंदियूं आहिनि उहे सूबे मेराण जी ज़ीनत बणिबा आहिनि। सो अॼु बि ॾाढा ॿ अहिड़ा ज़बरदस्त महिमान आहिनि। ॿियो महिमान जेको आहे उहो बि सूबे मेराण जे अङण ते अची चुका आहिनि, त उन्हनि जो बि अवां सां तारीफ़ कराईंदा हलूं। उहो बि सूबे मेराण जो सम्झो मेराण टीवी जो हिसो आहे। हिसो इन जे करे आहे त शोबिज़ जा माण्हू जेके हूंदा आहिनि लेखक अदीब शाइर उहे हूंदा ई शोबिज़ जा आहिनि, उहे हिसो हूंदा आहिनि ऐं कंहिं बि इदारे जो हिसो हूंदा आहिनि। असां सभिनी जो हिसो हूंदा आहिनि, हुननि खे असां पंहिंजो सम्झंदा आहियूं। सो साईं फिदा हुसैन शाह साहिबु जेतिरो सुठो लिखंदा आहिनि उन ते एतिरो सुठो वरी टिका टिप्पणी बि कंदा आहिनि। पोइ आर्ट जो जेको बि माण्हू आहे कमु कंदड़ आहे साईं फिदा हुसैन शाह साहिबु कैमरा जे अखि वांगुरु उनखे ॾिसंदा आहिनि त उनजो उथणु वेहणु कमु प्रोफेशन ऐं उनजी ॾाहप केतिरी मज़बूत आहे, दुनिया में किथे किथे वञी सघे थो, उनजो केतिरो कमु आहे, ॾाढी सुहिणी नज़र रखंदा आहिनि। उन ते मटियारीअ सां उन्हनि जो तालुक़ु आहे ऐं मटियारी ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत शहर त आहे ई आहे, पर बुज़ुर्गनि जो शहर बि आहे। मूंखे वेंदे उते ख़ुशी थींदी आहे ऐं उते बि ॾाढा ॾाह माण्हू लेखक अदीब शाइर पैदा थिया आहिनि। त इहो ॾाहप जो गस जेको आहे इहो असांजे सिंध में हर तरफ़ हर इलाइक़े में मिलंदो आहे। सो साईं फिदा हुसैन शाह साहिब खे भली करे साईं भली करे ख़ुशि आहियो, चङा भला अल्लाह जा एहसान मालिक जा करम तव्हीं ख़ुशि आहियो। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो हूअं त हमेशह सुबुह मेराण में इहो थींदो आहे मुलाक़ात थींदी आहे साईं सेठ ते वियो त बाक़ी पोइ कचहरी कयूं था। अॼु मूं चयो भला आम्हूं साम्हूं कचहरी थींदी त वाह वाह असांजा बाग़ साईं असांजो लीजेंड शहबाज़ साईं इश्क मुर्शिद वाह वाह भले 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 भले। ईद कई तव्हां ईद ते हुयो, ईद खां पोइ हैदराबाद ऐं पोइ इहे रंग सभु मिठी ईद खाधी तव्हां? हा ईद रमज़ान ख़ैर जो हिते गुज़रियो, पर पोइ वरी वालदा ऐं हिकिड़ो भाउ उते आहे मटियारीअ में, त ईद हमेशह मटियारीअ में ई कंदा आहियूं। हिते हैदराबाद में असांखे रुखी रुखी ईद लॻंदी आहे ऐं उते जा माल उते जूं शयूं उते जूं घर जूं सयूं घर जूं शयल ठहियल सभु शयूं उते मुंहिंजी मटियारी मुंहिंजा मटारका दुकाननि तां लही वॾा भाकुर पाईंदा। ऐं हिते उहा ॻाल्हि कान्हे ॻोठ में या नंढे शहर में जेको हिक ॿिए सां पाण सिंधी जुड़ियल आहियूं, पाण सिंधी जुड़ियल आहियूं जेके अमीं भाइयो साईं भाई, उहा शइ असांखे हिते नथी मिले। हिते बेहिसी वधीक आहे। ऐं कंहिंजा खिली निहारियो त खिली केरु कोन निहारींदो, सलाम करियो त जवाबु कोन ॾींदा। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, हालांकि सहूलियतूं हिते जिजूं। हा अॼु ॾाढी ख़ुशी आहे त मेराण जे अङण में ऐं हिते आयो आहियां ऐं मुंहिंजो मिठड़ो डायरेक्टर मुंहिंजे साम्हूं आहे ऐं असीं हम कलाम आहियूं पाण में। छो जो मूंखे लॻे थो त मुर्तज़ा मजबूर पोरियत आर्टिस्ट आहे। इन शुरूअ खां जेका महिनत कई आहे हर माग ते हर हंध ते। हिकिड़े ॾींहुं इलाही साल थिया हुआ मूंखे रेडियो हैदराबाद ते वेंदे, पोइ हिकिड़े ॾींहुं मूंखे गिहले वठी वियो, उहा ॻाल्हि अहिड़ो आहे। पोइ उते वञी असां जेके प्रोग्राम कया त उहे सॼी दुनिया में वायरल थिया आहिनि। सो इहा मुर्तज़ा जो ख़ासि कुर्ब मुहबत आहे ऐं हीअ हमेशह पाण वटि हिकिड़ी इज़त कुर्ब ऐं हिकिड़ी अजीब क़िस्म जी पंहिंजी ॻोठाणी सादगी रखंदो आहे जेका मूं में बि आहे। ऐं साईं उहो जो तोराइतो आहियां सर बिल्कुलु तव्हां जेका ॻाल्हि कई त ॻोठाणी माण्हू किथे बि हुजे पंहिंजो कल्चर नथो विसारे सघे। हा बिल्कुलु असीं उन खां मिटीअ खां कीअं था परे थी सघूं, असांखे उहा ख़ुशबू महसूसु थींदी आहे उहे माण्हू। ऐं हाणे जेको ब्रेक खां पहिरियों में असां कचहरी पई शहबाज़ साहिब सां ॻाल्हि इहा पई कईसीं त असांखे अञा ताईं उहो हूंदो आहे त ॻोठ जा उहे अक्सर भली असां हिते शहर में आहियूं कमु कयूं था त इहो लॻंदो आहे त अञा ॻोठ जा माण्हू सोचींदा आहिनि त तालीम ॿार खे ॾिजे न ॾिजे, इहो अञा ताईं असांखे महसूसु थींदो आहे। जीअं पाड़े में जा असांजा वालदेन चवंदा हुआ पाड़े वारे ॿार इहो स्कूल नथो वञे हिनखे चओ त स्कूल वञे। त मूंखे उहा ॻाल्हि अॼु बि ज़हन में पई अचे त ज़ाहिरिया तव्हां असां उतां खां पढ़ी ॻोठनि खां अॻियां आया आहियूं त उहे ॿिया बि पढ़ंदा त उहे सुभाणे हिते ईंदा त असांजे लाइ ख़ुशी उहा हूंदी न। अच्छा तव्हां यादि ईअं बि थियो स्कूलनि में त मास्तर पाण खे चवंदो तव्हांखे बि कुझु चयो हूंदी अबा फलाणे खे डंगर डोली करे खणी इहा ॻाल्हि ज़रूरु कजे थी, पर हिकिड़ी कॉल आहे इहा वठो। हलो अस्सलाम वालेकुम। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केरु ऐं कहिड़े शहर खां बा? सर गिरेले खां था ॻाल्हायूं, अकरम खान ज़ोरानी नालो आहे असांजो। सर छा हाल आहे, कीअं तबियत ख़ुशि लॻा पिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह। दुरानी साहिब कीअं आहियो? सुबुह कीअं पियो गुज़रियो?
अल्हम्दुलिल्लाह साईं ख़ुशि लॻा विया आहियूं असां सुबुह मिरण जा रंग ॾिसो पिया, महिमान ॾिसो पिया, छा चवणु चाहींदव? सर तमामु ख़ुशी थी आहे। हमेशह असां उर्दू चैनल जिन खे ॾिसूं था, अॼु साम्हूं ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं शहबाज़ बलोच साहिबु हमेशह ईंदा वेंदा आहिनि, सिंध जा आहिनि, अव्हां जा जी, 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 पंहिंजा आहिनि, बिल्कुलु, असां बिल्कुलु। सभिनी जा। सो हिकिड़ा जी, जी। बहितरीन सीनियर अदाकार आहिनि, सो अव्हां जी, जी। उन्हनि खे यादि बि कयो आहे, ॾिठो बि आहे, उन लाइ ख़ासि करे अव्हां फ़ोन कॉल कई आहे, त इहो मूंखे पाण ॾाढो सुठो लॻो। जी जी सर ख़ुशि लॻा पिया सर। हा अल्हम्दुलिल्लाह दादा ख़ुशि हो ठीकु ठाक तव्हांजा कुर्ब ज़िंदगी गुज़ारियूं पिया तव्हांखे वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। शहबाज़ साहिबु ज़ाहिरिया शहबाज़ साहिबु त असां सां हूअं ई हर वक़्तु हर घड़ी साईंअ जो हक़ आहे, हर साईंअ जो हक़ हक़ बि आहे। हा, ऐं उहो ख़ुशी थी थिए ख़ुशी पर थी थिए पर बिल्कुलु। साईं कल्ह साईं सां कचहरी थी, कल्ह शहबाज़ साहिबु लड़ी आया कचहरीअ ते, सो हिकिड़ो फ़ोटू खणी आया, मूंखे पाण तकलीफ़ बि थी, हा पर मूं चयो बहानो सुठो करे आया आहियो शहबाज़ साहिबु, तव्हां आयो त सही। हा चई साईं आयो त मूंखे ॾेखारियूं अचे, मूं सम्झो त को ड्रामे जो को क्लिप था ॾेखारिनि, का ॿी नई ॻाल्हि। चई साईं हिनखे ॾिसिजो त सही, त हीअ हमरा पूरो नज़र अचे थो हिन में वीडियो में, हिनखे कीअं साफ़ कजे। हा त मूं चयो साईं खेत आहे छा थियो? चई साईं मुंहिंजी मोटर साइकिल चोरी थी आहे। त मूं चयो साईं भला ज़िंदगी जो ड्रामो इहो मूं चयो इहे हक़ीक़ी ज़िंदगीअ मक़बूल जा चइण वाक़िया जो जेके इहो आहिनि, बि नुक़सानु आहे। हा इहे ज़िंदगी जा असुली वाक़िया त इहे हूंदा आहिनि। त बाबा कंहिंजी बि चोरी थिए थी या मोटर साइकिल इहो, तो हे ॾिसो त असांजे सिंध जा अहिड़ा सीनियर अदाकार बहितरीन, हे पंहिंजे घर जो सामान वठण लाइ शहर वञनि था, उतां हिनजी वापसि मोटर साइकिल मिले नथी, वरी उहो सामान हिन जे हथ में आहे, वीचारो पंधु पंधु घर अचे थो, त तव्हां सम्झो था त तकलीफ़ हर माण्हू खे आहे। पर असीं चाहियूं था त असांजी सिंध में अमुन अमान हुजे, मोहबतूं क़ाइमु थियनि। इहे जेके कुधा कम आहिनि, ग़लति कम आहिनि, इहे न थियणु खपनि। हर माण्हू जो हिकिड़ो एतिराम आहे, हर माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी रेस्पेक्ट आहे। ऐं असांखे इहो जेको कमु आहे, इन खां सुठो आहे माण्हू हुनुरु सिखे, मज़दूरी करे, उन में को एब न आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा इहा तव्हांजी इहा ॻाल्हि जेकी सवेर तव्हां कई, इहो तालीम जो फुक़दान आहे। जा तालीम सां माण्हू खे शऊर ईंदो आहे, इहो ज़हन में हूंदो आहे यार तकलीफ़ हिन खे ॾियां पियो त इहो हिनखे जी तकलीफ़ थींदी ऐं परेशानी थींदी, ॿिए जो अहसासु त पढ़ियल हूंदो त घटि में घटि इहा सोच घटि में घटि हूंदी, बिल्कुलु। ऐं को हुनर सिखे माण्हू। तव्हां वारी ॻाल्हि त महिनत करे मज़दूरी करे, हाणे इहा बाइक जेके 2-3 हज़ार में ॾींदो, बाबा मूं वटि अची वञे मूंखे चए भाई 3,000 में खपाईंदुसि, मूंखे 3,000 ॾेई छॾ, आऊं ॾेई छॾिया था, पंध त न कया। पंधु न कयो आहे, पर हिकिड़े ज़ाहिर हिकिड़े आर्टिस्ट हिकिड़ो उहो अहसासु आहे, हुन में हुन वटि अहसासु आहे न, हा हू खिले बि थो, रोए बि थो, रोए बि थो। ऐं उन सां ईअं थींदो त ज़ाहिर पोइ हुनजी कैफ़ियत छा हूंदी उहा असां सम्झी सघूं था। शहबाज़ साहिबु इहो जेको ॾुखु आहे, इहो तव्हांजो न, इहो असां सभिनी जो ॾुखु आहे, न ज़ाहिरी आहे। पर उन सभु शइ खे साईं तव्हां जेका ॻाल्हि पई कई रेडियो जी, हिन जी रेडियो हुजे या टीवी स्टेज, इहे जेकी बि प्लेटफॉर्म आहिनि, हा इहे असांजी पसंदि जा आहिनि। ऐं सिंध जा जेके माण्हू ॾाह लेखक अदीब शाइर सुघड़ तोड़े जो हारी आहे, मज़दूर आहे, इहे सभु असांजे वेझो आहिनि। इन्हनि खे असां पंहिंजो सम्झंदा आहियूं, इन करे सम्झंदा आहियूं इहे सभु असां में वसंदा, असां इन्हनि सभिनी जा किरदार कंदा आहियूं। बिल्कुलु असां उन्हनि मां सिखी करे किरदार कंदा आहियूं, त हू असांजा साईं हारी आहे असांजो आइडियल आहे, असां ओड़ो किरदारु करण जी कोशिशि कंदा आहियूं हारी जो। ईअं साईं जे ज़मीनदार आहे, वॾेरो आहे, सुठो किरदारु करे थो, त उन किरदार लाइ असांखे सोचणो पवंदो आहे त कहिड़े वॾेरे जो किरदारु कीअं बहितर आहे, उहो असांखे करणु खपे। जवाब साहिबु ईअं हूंदो आहे न, कंदार असां बिल्कुलु उनखे ॾिसंदा आहियूं, हारी खे वञी ॾिसंदा आहियूं, जे हुनरमंद आहे त उनखे ॾिसंदा आहियूं। त ईअं ई वरी तव्हां ॻाल्हि कई फिल्मुनि ते, इन ते प्रोग्राम करण लाइ, त फिल्म जे हवाले सां बि केतिरा ई सिंध जा जेके सीनियर असांजा हिदायतकार आहिनि, उन्हनि सां मुंहिंजो रहणु थियो त के कलाकनि जो कलाक कचहरियूं उन्हनि सां थींदियूं। पोइ रेडियो ते जॾहिं इहो मां प्रोग्राम कयो त मूंखे ईअं लॻंदो त हर माण्हू ॿियो लिखी करे खणी वेंदो हुयो, पर मूं चयो असांजे ज़हन में हुन जे पूरियूं ॻाल्हियूं जेके आहिनि ॿुधल आहिनि उहे, ऐं उहो स्टूडियो आहे, माइक्रोफोन साम्हूं आहे, तव्हां ॻाल्हाईंदा हलो, उहे सभु यादूं ॻाल्हाईंदो त ॿुधण वारे खे महसूसु थींदो त वाक़ई इहे माण्हू केरु आहिनि, केरु हुआ, छा कंदा हुया। त मूं चयो साईं फिदा छा तव्हां बि हलो त हली पाण में कचहरी था कयूं। ऐं साईं चयो त वॾे अरसे खां पोइ मां वञा थो। पोइ वरी मां इतफ़ाक़ ॾिसंदो आहियां त साईं उन शइ खे
मुस्तक़िल मिज़ाजीअ सां अॻिते वधाईंदा रहिया अचणु वञणु रहियो साईं जो, त इहा बि हिकिड़ी ख़ुशाइनि ॻाल्हि आहे न सर? हा बिल्कुलु। सर छा पिया सम्झो त हाणे कुझु नओं लिखो पिया साईं शहबाज़ साहब लाइ या ॿियनि दोस्तनि लाइ, कुझु नओं लिखो पिया, कुझु को अहिड़ो पोरियो वधे पियो तव्हांजो? हा ॾिसो, हिकिड़ो त इंटरनेशनल लेवल ते सॼी सोशल मीडिया खे जेको टैकल करियां थो, उन मुंहिंजो मेन मक़सदु हूंदो आहे पंहिंजे सिंधियुनि खे अॻियां वधणु, अॻियां आणणु, उन्हनि खे प्रोमोट करणु, उन्हनि खे बूस्ट करणु। हाणे हिननि जो त असां ते हक़ु आहे, ही त असांजा लीजेंड्स आहिनि न, हिननि खे ॾिसी ॾिसी असीं फ़न जा ऊचायूं, फ़न जा पैमाना सिखिया आहियूं। ऐं नाटक सभा जे दौर जो माण्हू, PTV जो माण्हू, उहो केतिरो अंदरां कंपोज़्ड हूंदो, केतिरो अंदरां सिविलाइज़्ड हूंदो, जेको स्टेज ते परायनि खे पंहिंजो थो करे, जेको रेडियो ते ॻाल्हाए थो ऐं साइकिल ते जेको ॿुधंदो वञे सो झूमंदो वञे, ऐं फुटी चुंडी ते बि रेडियो पई ॿुधे, त भला त इहे त वरी रमज़ूं ई ॿियूं आहिनि न। दिलि जो दिलि सां संग आहे इहो सिधो मारूअड़नि जहांगीरनि जो। ऐं असांखे ख़ुशी आहे त असीं ईअं माण्हुनि सां जुड़ियल आहियूं। हिते महिराण जे अङण में पाण ॻाल्हायूं था जेॾी महिल, ही त तमामु वॾा लीजेंड माण्हू आहिनि जिन एॾो तजुर्बो कयो आहे। अॼुकल्ह ॾिसो ॿार, अॼुकल्ह जा फ़नकार जेके आहिनि से ख़ुदि ई एतिरा सेटल्ड हूंदा आहिनि, अॻियां वधी वेंदा आहिनि, सभु कुझु फ़ैद मुस्तफ़ा जो नालो असांजे अॻियां आहे। पर ॾिसो अली गुल मल्ला जेके ॻाल्हियूं कयूं, या फारूक़िन दादा जेके इश्क मुर्शिद में जेके कलरफुल शयूं कयूं आहिनि, ठीकु आहे न, रोड़ीअ वारी पुल, सखर वारी पुल, ऐं हीअ असांजा रूना लैला जी ज़रीना बलोच जा लाॾा, हाणे इहे माण्हू खे यादि ई कोन आहे, इहे ख़तमु थी विया हुआ। उन में वरी जेके रस्मूं आहिनि, लाउन जी रस्म आहे जेका पंहिंजो जेतिरा तिर मणींदीअ ओतिरा पुट ॼणींदीअ, इहे सभु जेको प्रोसेस हो एॾो कलरफुल, एॾो मज़ेदार। मुर्तज़ा मजबूरी सॼो प्रोग्राम इन ते कयल आहे। ज़ाहिर आहे इहो तेतिरा इतर माणींदी आहे, एतिरा पुट माणींदी आहे, ज़ाहिर आहे हाणे मुंहिंजो इहो सब्जेक्ट रहियो आहे त मुंहिंजो सभु करे चुको आहे। पर इंटरनेशनल लेवल ते बिल्कुलु मीडिया ते शइ आई, इन में वधीक ख़ुशी थी त असांजी रस्म इहा दुनिया में पहुती। बिल्कुलु। हाणे इहा जेका रंगीनी आहे सिंध जी, उनखे पंहिंजनि माण्हुनि बि वधीक पसंदि इन लाइ कयो आहे त हुननि खे बि ओतिरी ख़ुशी थी। उनजी दिलि उन ॻाल्हियुनि सां जुड़ियल आहे न। किथे बि माण्हू हुजे, कल्चर खे तव्हां पंहिंजो सम्झंदो आहे। अमी जेॾी महिल रमूं थियो बीहो था त राज था रिझायो, छो? इन करे जो हिकिड़ो आम किरदारु आहे। ऐं असां माशूर बागड़ी भील बि वात पढ़ियो, ए असां जहिड़ो लॻे थो। साईं उहो रामू मुंहिंजे अंदर में उहो हिकिड़ो वेठल आहे, कमाल रामू ख़ुदा जो कसम। इहे सिंध जा माण्हू आहिनि न, पोइ उन्हनि मां ई त सिखूं था न। ग्रीन टीवी वारनि खे मुचो ई जेको सिंधी टोपी ऐं सिंधी अजरक ॾेखारे वरी उहो गुंडा था ॾेखारियो, असीं सिंधी ॾिसण वारा बर्दाश्त कोन कंदासीं। हाणे ॾिसो इश्क मुर्शिद क्लिक थियो, अली गुल खे सीरियल लाइ खयूं अथनि, अली गुल ॾाढा फुल सूट पायो, ट्यूक्स जो पायो, अचे थो पंहिंजो रामू वारो। इहो इंटरनेशनल लेवल ते वञे त केॾो असांजी इहो बि हिकिड़ो कल्चर आहे। हा बिल्कुलु, असांजी हिकिड़ो हिसो आहे। ऐं आम माण्हू जेके कोनी भील आहिनि न, बागड़ी मूंखां पुछंदा आहिनि मटियारी बींदो त इहो साॻियो मुर्तज़ा आहे न जेको पोइ एॾा उते मक़बूल आहियो इन्हनि बिरादरियुनि में। हाणे उहे नालो ॿुधंदा न कदा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मां हिकिड़ी नंढड़ी साई वठां, हा पोइ भला इन बागड़ीअ जी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़रूरु बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सो नाज़रीन हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था, साई खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह महिराण में, सुबह महिराण जा रंग अव्हांजे अङण ते, अव्हांजे टीवी स्क्रीन ते, ऐं अव्हां जिथे ॾेह तोड़े परॾेह में वेठा आहियो, अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर सिक भरियो सलाम ऐं दुआ आहे त ख़ुशि हुजो जिते हुजो, ऐं पंहिंजे इल्म में, अदब में, ॾाहप में, इन में अव्हां वधंदव जेतिरो त ओतिरी तरक़ी माणींदव,
ओतिरा अवां पाण मुतमैन रहंदव ज़िंदगीअ में ऐं ज़िंदगीअ में कुझु बहितर कजे। उहो छा बहितर कजे? उहो तालीम में अॻियां वञिजे। ऐं हीउ दौरु जेको आहे कंप्यूटर जो आहे, टेक्नोलॉजी जो आहे, IT जो दौरु आहे, इन में पंहिंजे औलाद खे अॻु भरो कयो। भली वालदेन पढ़िया लिखिया न आहिनि, पर अॼु जो दौरु मोबाइल जो दौरु आहे। नंढड़े ॿार खे बि ख़बर आहे त मोबाइल कीअं हलाइजे। ऐं घर में ॿार अॼुकल्ह को रांदीको न वठंदा आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो बहितरीनु रांदीको मोबाइल आहे। सो अॻे वॾा वॾा रांदीका वठणा पवंदा, महांगा महांगा रांदीका, पर हीउ अहिड़ो हिकिड़ो महांगो रांदीको आहे जो केतिरा बि ॿार घर में वेठा आहिनि, ॾाढो चुप माटक हिकिड़ी हंधि वेही रांदि उन सां वेठा खेॾंदा आहिनि, ॾाढा मुतमैन हूंदा आहिनि, खिलंदा आहिनि। पर जे हुन सां ॻाल्हायो त वाक़ई हू ॾाढा खफ़ा थींदा आहिनि। सो त हू इन में एतिरो त इन्वॉल्व थी विया आहिनि त उन्हनि जी तरबियत थोरी इन पासे बि कजे त मोबाइल खे थोरो टाइम ॾिजे, बाक़ी पंहिंजी पढ़ाई खे, रांदि रूंद खे बि थोरो टाइम ॾिजे, थोरी ॻाल्हि बि कजे उन्हनि सां, थोरी कचहरी बि कजे, थोरी उन्हनि जी ओड़ी तरबियत कजे त वेही वॾनि सां कचहरी बि कबी, वॾनि खे ॿुधबो बि सही। पर ख़ासि करे असांजा जेके ॿराड़ी जा इलाइक़ा आहिनि, उते जा जेके वालदेन आहिनि, उहे पंहिंजे ॿारनि खे हिन मोबाइल जे ज़रिए इहो सम्झायो त बाबा तव्हांखे पढ़ी लिखी अॻियां वधिणो आहे, IT जो माहिर थियणो आहे, कंप्यूटर जो माहिर थियणो आहे, तव्हांखे ॿियूं केतिरा ई जेके हुनर आहिनि उन्हनि में अॻियां वधिणो आहे। पोइ भली तव्हां पंहिंजे ॻोठ वेठा हुजो, पंहिंजे ॻोठां वेही बि तव्हां दुनिया मां कमाए सघो था, दुनिया सां पाण खे ॻंढी करे खणी हलो सघो था, पंहिंजे ॻोठ खे तव्हां ॾेखारे सघो था, ॻोठ जूं जेके शयूं आहिनि, हुनर आहिनि, उनखे बि तव्हां दुनिया लेवल ताईं पहुचाए सघो था। हाणे का शइ अव्हां खां परे न आहे, पर शर्त इहो आहे त अव्हां उन शइ खे सम्झी सघो, उन ॾांहुं पाण खे क़दम वधाईंदव पंहिंजो, तव्हांखे बहितर नतीजा मिलंदा। पोइ इहो अव्हां जी मायूसी न रहंदी, पोइ इहो जेको अव्हां वटि चवंदा आहियो तकलीफ़ूं आहिनि, उहे तकलीफ़ूं न रहंदा। सो इहा हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ई मुंहिंजे दिलि में मूं चयो साम्हूं, हूअं त मेज़बाननि तौरु अव्हां त ईअं ॻाल्हियूं पहुचंदियूं आहिनि, पर अॼु मूं चयो त मां नंढड़े माण्हूअ खां इहा नंढड़ी ॻाल्हि रही नथी, अव्हां सां ई ॻाल्हि वंडिजे ज़रूरु। महिमान तरफ़ हलूं था, तव्हां मूं हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि पंहिंजे ॾिसंदड़नि सां त कई तव्हां ॾाढे गौर सां ॿुधी पियो। बिल्कुलु ॿुधण इन कम जी करे ॻाल्हि हुई। त तव्हां असांजी इहा तरबियत थियल आहे त जॾहिं वेहबो त हिक ॿिए खे ॿुधबो त पोइ सिखबो बि। के ॻाल्हियूं तव्हां ॿुधाईंदो मुंहिंजे लाइ बहितर थींदो, मुंहिंजी सिख्या थींदी। अव्हां हूंदव तव्हां किरदारु मुंहिंजी ॻाल्हि कई, मां तव्हां सां अॼु सुबुह मेराण वेठुसि त सुबुह मेराण जो मौज़ू चइबो आहे त जे हिकिड़े मौज़ू ते जॾहिं अचिबो आहे त ॿियो मौज़ूअ खे वरी पासे ते रखे अचिबो आहे। त मूं चयो अॼु रामूअ खे पासे ते विहारे करे मुड़ुस मजबूर थी था अचूं, वरी जे अचिबो त वरी रामू थी अचिबो। त तव्हां ॻाल्हि कई त सभु दोस्त, त मूंखे ख़ुशी थींदी आहे। ख़ुशी सां इन करे थींदी आहे, शुरूअ में बि असां ॻाल्हि कई त असां पंहिंजे आर्ट सां, पंहिंजे कल्चर सां, असीं दरिया जे कंधीअ जा रहंदड़ माण्हू आहियूं, हारी नारी आहियूं, उन जा औलाद आहियूं को। सो असांखे इहा ख़ुशबू पंहिंजनि माण्हुनि जी, पंहिंजे रहण, इहो किरदारु जेको मेराण TV ते मुंहिंजो रामू ऐं राधा आहे, असांजो जेको किरदारु, मूं पाण वाक़ई इहो सोचियो त अलाए क़बूल पऊं अलाए न पऊं। माण्हू सोचींदो आहे हिकिड़े अदाकार लाइ इहो वॾो शहबाज़ साहिब ख़बर आहे, इहो टास्क हूंदो आहे, वॾो टास्क को बि कैरेक्टर हुजे, को बि हुजे, त मूं चयो भली हारी जो ई छो न, आज़माइश हूंदी आहे अदाकार जी, पूरो लभो या न पूरो न लाइबो, इन ख़ौफ़ में रहंदो आहे माण्हू। सो इहा उस्तादनि असांखे, उस्तादनि वटां सिखिया, वालदेन वटां इहा सिखिया मिली आहे त वेहबो कीअं, किरदारु जेको हूंदो उहो कीअं हुजणु खपे, उनखे रहणु कीअं खपे, उनजी ज़िंदगी केतिरी आहे उनखे उन में ई रहिजे। केतिरनि सालनि खां उॾेरो लाल ते असां वटि मेराण TV ते शाह सचल सामी, सो उनजो सामी ते मुंहिंजी रिकॉर्डिंग हुई कलामनि जी, त मां उते वियुमि त अच्छा मूं उते डायरेक्शन जी कबी आहे, त बाक़ी किरदारु अॻियां हुयो त उनखे बि त उते उॾेरे लाल में पोइ जो आयो त उते इंसान ज़ात ईंदी आहे न साईं, उते सभु ईंदा आहिनि उते। त उते वियुमि त उहे जेके बागड़ी हुजनि, उहे मुंहिंजे कैमरामैन खां पुछनि पिया त इहो उहो साॻियो रामू बागड़ी आहे? त उहो मूंखे ॾिसे पई, खिले पिया। हाणे मां ॿुधां पियो, तव्हांखे ख़बर त असां सीन में हूंदा आहियूं त पोइ ज़ाहिर ॿुधबो त छा केॾो एज़ाज़ हूंदो केतिरो। त हुन चयो पोइ इहो छा थो करे? हुन चयो यार इहो रामू इहो रुॻो बागड़ी न आहे, पर इहो बागड़ी इहो हिदायतकार भाउ, हिदायतकार भाउ। हा जी, पोइ ॻाल्हायो त यार ईअं न हुजे त पोइ वरी असां सां भोग करे। त मां उन्हनि खे सर कयो, मूं चयो हेॾे अचो, त मूं चयो माइट ख़ुशि आहियो, चङा भला। वरी उन ॿोलीअ में मूं उन्हनि सां ॻाल्हायो, त मूं ॾिठो त उहे ॾाढा ख़ुशि थिया। त मुंहिंजी हिकिड़ी ज़हन में ॻाल्हि आहे त शायदि असां जेको पोरियो कयूं पिया इहो हिननि खे वणे पियो,
हा त इहो एज़ाज़ हूंदो। इहा कामयाबी एज़ाज़ आहे। आहे, बिल्कुलु वॾो हिकिड़ो फ़ख़्र माण्हू जी सोचींदो ॻाल्हि आहे आहे त दुनिया त में को असीं वॾो एज़ाज़ मिले, पंहिंजे को वॾो एवॉर्ड असीं मिले। पंहिंजे सिंधियुनि सां इहो जुड़ियल अवार्ड आहियूं। आहे साईं, हा। जेको पब्लिक रिस्पॉन्स आहे, बिल्कुलु, इहो बिल्कुलु। असां वटि ॾिसंदड़ वॾो जो award आहे। जेको असीं हूंदो आहे माण्हुनि वॾो। सां जुड़ियल आहियूं, असांखे फ़ख़ुरु आहे। हा, सिंधी असांखे पंहिंजो था सम्झनि, इहा त वॾी ख़ुशी आहे न, वॾो फ़ख़ुरु आहे। त ज़ाहिर आहे इहा ॿोली आहे हिकिड़ो, इन जा रहंदड़ माण्हू इहा तमामु अवाइली रहंदड़ आहिनि हिते। जी जी, त इहो ॾाढो सुठो लॻंदो आहे। शहबाज़ साहिबु फिरी अचूं था ड्रामे जी ॻाल्हि ते, हा केतिरा ई तव्हां ड्रामा कया टीवीअ ते, सरकारी टीवी ते तव्हां कया, उहा प्राइवेट चैनल ते पाण खोड़ सारो गॾु कमु कयोसीं। छा था सम्झो त अञा बि तव्हां उन में सोचींदा आहियो त अहिड़ो को किरदारु अञा बि कयां, अञा बि उन तलाश में हूंदा आहियो छा? साईं तलाश माण्हू खे सॼी ज़िंदगी रहणु खपे। जस्तजू किरदार कया आहिनि, कॉमेडी कया आहिनि, सीरियस कया आहिनि। तव्हांजो हिकिड़ो किरदारु मूं ड्रामे में कयो, रोअण जो मूंखे मौक़ो मिलियो अलहमदिल्ला। ऐं केतिरो पूरो अथसि डायरेक्टर ईद जो वॻो, ईद जो वॻो। ईद जो पिलियो जो नंढड़ी जो वॻो नथो थी सघे। ऐं हिकिड़ो वॾो फनकार आहे, जेका माण्हू ऑटोग्राफ वठनि पिया, पर हू पंहिंजे ईद ते पंहिंजी न्याणी खे वॻो नथो ॾेई सघे। साईं हिकिड़ी नंढड़ी स्टोरी, शहबाज़ साहिबु ईद जो ड्रामो हुयो, इहो मूं नाचीज़ हिते डायरेक्शन कयो डॉक्टर हुनजी। साहब मंजूर त मूं चयो शहबाज़ बलोच साहिबु मज़ा में मुंहिंजो हिते ई हूंदो, चहचटे स्टाइल प्रोग्राम हुयो, सो उन में वाह साईं वाह में त कमु कंदासीं। सो ईद जो ड्रामो हुयो त हिकिड़ो वॾो अदाकार आहे जेको पंहिंजे न्याणीअ खे ईद ते वॻो वठी नथो ॾेई सघे। उन में मूं चयो इन ग्राउंड में शहबाज़ साहिबु तव्हां कमु कंदव त मैडम शमा सिंधी बि हुई जेका बागड़ियाणी आहे, ऐं ॿी छोकिरी। पोइ हीअ त स्टेज ते वॾा लाउड ॻाल्हाए सीन करे सभु कुझु ईंदो आहे, पोइ जॾहिं घर मोटंदो आहे त हिन जा पेर स्लो थी वेंदा आहिनि। पोइ शहबाज़ साहिबु खिलियो बि, ऐं पोइ रुनो बि। घर वेंदो आहे त आउं वॾो अदाकार आहियां, पर घर में त हिनखे न मञियो वेंदो आहे त वॾो अदाकार न आहीं। पोइ मूं इहो ई बि अॼु ताईं असां बि सिखियोसीं उस्तादनि त बाबा घर में को बि अदाकार न हूंदो आहे, उहो हूंदो ई उहो अदाकार आहे घर में। ऐं वालदेन जे साम्हूं, उस्तादनि जे साम्हूं को बि रागी न हूंदो आहे, लेखक न हूंदो आहे, अदाकार न हूंदो आहे। उन पंहिंजी ज़िंदगी उनजी हिकिड़ी अलॻि ज़िंदगी आहे न उनजी। पर हिकिड़ा माण्हू उन में शहर में जीअंदा आहिनि। हीउ ड्रामो न थियो शहबाज़ साहिबु? ईअं हो। हा ईअं हो। पोइ शहबाज़ साहिब जो रोअण त पोइ तव्हां छा था सम्झो? चार्ली चपलिन मींहं में भलो ईअं सम्झो चार्ली हा, चार्ली चपलिन चपलिन मींहं में रूअंदो हो त मुंहिंजा लुड़क कयल न। ऐं शहबाज़ साहिब दिलि खोले रोना। मूंखे साईं ॾाढो मज़ो आयो। तव्हां जेकी माशाल्लाह रिकॉर्डिंग कई, वरी पुल ते जेकी वेठसि उन एहसासात सॼी दुनिया खे ख़ुशियुनि खे ॾिसे पियो ऐं महसूसु करे पियो आउं कुझु नथो करे सघां। कमाल तव्हां शहबाज़ साहिब, मां इन ते चवंदो आहियां त अॼु असांजा दोस्त किथे बि वेहंदा आहिनि, अॼु त मूंखे एज़ अ मेज़बान, पर कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं त इन ते ॻाल्हाइणु ज़रूरु खपे। त असांजा माण्हू चवंदा आहिनि अॼु बि उहो ड्रामो न रहियो आहे, पर ड्रामो आहे अॼु बि। ड्रामो आहे, बशर्त तव्हां ॾिसो त सही हुनखे, न ॾिसो त सही। ड्रामो आहे शहबाज़ साहिब साईं, आउं इहो चवां थो त इहो त हिकिड़ो प्ले हुयो ईद जो न, एहसास सोलो हुयो ईद जो। पर केतिरा ई सब्जेक्ट, तालीम जो सब्जेक्ट त असांजो माण्हू आम ॾिसे त सही त असां तालीम जे सब्जेक्ट खे, फैमिली जे सब्जेक्ट खे, ॿिए खे, हा, डिजिटल एरा में असांजा सिंधी कीअं पिया बूम कनि, कीअं पिया कनि। तव्हां सब्जेक्ट ॾिसो न, तव्हां सब्जेक्ट ॾिसो। अच्छा, असां छा ॾिसंदा आहियूं? असां बि अदाकार आहियूं, असां हिदायतकार आहियूं, असांखे बि त कुझु न कुझु ॾिसण लाइ खपंदो या न खपंदो? असां बि आर्टिस्ट खे ॾिसंदा आहियूं, ॿिए आर्टिस्ट खे ॾिसंदा, दुनिया जे ॿिए आर्टिस्ट खे ॾिसंदा आहियूं त कहिड़े सब्जेक्ट ते कमु था कनि। असांजा पोइ सिंध जा माण्हू छो न उन ते कमु कनि? बिल्कुलु, असीं सॼो ॾींहुं सिखूं था। पर असां वटि हिकिड़ी उहा ॻाल्हि थी वई आहे त ॿी उहा ॻाल्हि सदाईं तव्हां खां ॿुधी साईं रिपीट कई, साईं खां मूं ॿुधी मां रिपीट कंदुसि, अॻिते उहो इहा साॻी हिकिड़ी अचे थी त साईं हाणे उहो कोन रहियो आहे। बाबा शे दुनिया ॾिसो था किथे वई आहे। मोबाइल रोज़ नई अचे पई, तव्हां उनखे वठो पिया, उन में एप्लीकेशन नई अचे पई, उहा तव्हां डाउनलोड कयो पिया। तव्हां ड्रामो त ॿियो बि त ॾिसो न, तव्हां रुगो लाउड ड्रामो ॾिसी करे तव्हां चओ था त इहो वॾो ड्रामो हूंदो। सब्जेक्ट ॾिसो न, सब्जेक्ट अख़बार पढ़ंदो, डायलॉग्स ॾिसो, परफॉर्म ॾिसो, भले डायरेक्शन ॾिसो, उहा ॾिसंदो तव्हांखे त हुनखे उहो थींदो न। स्टेज तव्हां अॼु बि ॾिसंदो, स्टेज ख़तम त न थियो आहे। सकीना समूह सॼो ज़ोर लाइटिंग ते ॾींदी आहे। हा साईं, जी जी नूरुल हुदा शाह।
त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इहे बुनियादी ॻाल्हियूं आहिनि। बुनियादी ॻाल्हि हा, आर्टिस्ट खे हिननि जो सेंस हुअणु घुरिजे, इवन कैमरा वारे खे बि या डायरेक्टर खे, अदाकार खे, इहे सभु शयूं ज़हन में हुजनि त लाइटिंग कीअं सच पुछो त मूंखे ॾाढो फ़खुरु थींदो आहे त असांजे सिंधी मीडिया में हा नौजवान एतिरा आहिनि, एतिरा नौजवान आहिनि, नंढा नंढा ईअं सम्झो स्कूल वञण वारा, उहे एतिरा ज़हीन आहिनि, हा, 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 एॾो सुठो कमु कंदा आहिनि, असां सां गॾु बीहंदा आहिनि, एॾो सुठो कमु, एॾी सुठी लाइट कंदा आहिनि। तब्दीली त अचे मुंहिंजे लाइ पई त न। ख़ुशी उहा आहे न, असांजे लाइ ख़ुशी इहा आहे। शहबाज़ साहब इहा आहे न, ख़ुशाइन ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। हा इनखे असां छो चऊं था असां वटि इहो न आहे या असां इहो नथा न करे न सघूं? ईअं कोन चइबो, ईअं त कोन चइबो न, ईअं कोन छा असां वटि चइबो। सुठा हारींदा उम्मीद आहिनि, सुठा ॾेखारबी पर हुनरमंद न उम्मीद आहिनि, थींबो। उम्मीद पाण में हुजणु खपे। हा, उहा पाण में हुजे न जोहर। पर असां जॾहिं घर जे ॿिए भातीअ खे वाह वाह कंदासीं त असांखे सुठो लॻंदो, हा। जे पाड़े ॿार खे सुठो चवंदासीं त उनखे सुठो लॻंदो न। सुठो लॻंदो। पर जे तव्हां घर जे भातीअ खे सुठो न चवंदो, ॿाहिरि खे वञी वाह वाह कंदो, तव्हांजी वाह वाह जो क़दुरु त कोन थींदो साईं। बिल्कुलु बिल्कुलु, इहा शहबाज़ फितरी ॻाल्हि आहे। शहबाज़ साहब, तव्हां हिन अङण ते साला साल अचो वञो पिया। बिल्कुलु शहबाज़ साहब केतिरा मिरांट्री ते प्रोजेक्ट कया हूंदा, अचण वञण हूंदो, सब्जेक्ट बिल्कुलु, कयो हूंदो, बिल्कुलु। पर शहबाज़ साहब एतिरो सीनियर अदाकार आहे, सब्जेक्ट पुछी करे उन में कमु कंदो आहे, साईं छा आहे, हा हुन ते कमु कंदा आहिनि। साईं सभिनी लीजेंड सां पीटीवीअ ते नाटक साईं। सभा कया, सभिनी लीजेंड। साईं आहे की न? अल्हम्दुलिल्लाह। माना हाणे साईं वटि सीन टू सीन जेस्चर ऑफ ट्रांसफर ऑफ जेस्चर्स एक्सप्रेशंस, उहो जेको तजुर्बो हूंदो, नूर मोहम्मद लाशारीअ सां सीन करणु या महमूद सिद्दीकीअ सां अनवर सीन सोलंकी करणु, सां। अदीसी, सोलंकी साहब मुंहिंजी टिका हा जी जी, माशाल्लाह उन ॾुखियो कमु करणु हा जी जी, रोशन अता सां कमु करणु, मज़ो ईंदो। हा पर हाणे जे अनवर सोलंकी साहिब सां साईं चए थो कमु करणु मुंडीअ ते टिक ॾुखियो, हाणे उहे सम्झो असांजा उस्ताद हुजनि, मुंहिंजो उस्ताद हुजे, तव्हां अंदाज़ो कयो त पोइ असांखे किथे बीहणु खपे। पर हू कॉपरेशन कंदा, हा सेखारींदा, सेखारींदा हुआ। जूनियर खे सपोर्ट कंदा। हा, महसूस पीटीवीअ ते कराईंदा। टे ॾींहं रिहर्सल थींदी अदाकारनि जी, साईं सेखारबो कोन्हे, महसूस कराइबो आहे। महसूस शागिर्द खे महसूस करे सिखंदा ख़बर उस्ताद। पवे, ख़बर उन पवे। में ख़बर हूंदी आहे, ख़बर पवे। उहो रिस्पॉन्स मिले, हा जूनियर खे बि उहो रिस्पॉन्स ॾिजे जो हू उन सिखे। उन मां सिखे, हा उन मां सिखे। ॾिसण वारे जी दिलि ते खुड़को थिए। हा मां हिकिड़े शहर में रहंदो हुउमि, एक्ट कंदो हुउसि, त सोलंकी साहिब वाक़ई में हिकिड़ो उस्ताद जी मां ॻाल्हि कयां थो, वालदेन हुजनि या उस्ताद हुजनि, सच त आउं जो अॼु जित इहो रब पाक जा शुक्र आहिनि। बेशक बेशक, हिदायतकारी बि कयूं था, अदाकारी बि कयूं था, ऐं जेके बि नौजवान आहिनि उन्हनि सभिनि सां टीम में गॾिजी सलाह ॾी हलूं, पाण खे कॾहिं कोई वॾो न सम्झंदा आहियूं, छो त असां मेंबर थी रहिया आहियूं त घर जो मेंबर बि हुजण में वॾो तव्हां भली हुजो, उहो तव्हांखे हिकिड़ो मान मर्तबो मिले थो, पर तव्हां गॾिजी सॼी जॾहिं हलंदा आहियो त उहो कुटुंब सरबो आहे, उहो घर जो अंगण सरबो आहे, या फैमिली सरबी आहे। त असां ईअं हूंदा आहियूं पंहिंजे हिन सब्जेक्ट पंहिंजे कम में। त मुंहिंजो हिकिड़ो ड्रामो हुयो, गानो हुयो, त मूं इहो ॾिठो त गुलाब चांडियो साहिबु वेठो आहे, सलाउद्दीन तुनियो साहिबु वेठो आहे, वाह ऐं अनवर सोलंकी साहिबु वेठो आहे, आबिद नवीद वेठो आहे, वाह वाह वाह, ऐं उते हिकिड़ी शइ मुंहिंजी साम्हूं टीवी ते हले थी, त सच पुछो त आउं उहा जाइ छॾे हलियो वियुमि, त मतां मुंहिंजे उस्तादनि खे का अहिड़ी मुंहिंजी शइ न वणी सघे, न वणी सघे। लीजेंड्स आहिनि न साईं, इहो अदब, इहो अदब अदब अदब, ऐं इहो सच पुछो ऐं त फनकार जो बाअदब हुअणु ज़रूरी आहे साईं, बिल्कुलु बिल्कुलु फनकार जो बाअदब हुअणु तमामु ज़रूरी आहे। हा त सर मां उहो ॾिठो त जंहिं मां ख़तमु त मूंखे वाक़ई सॾु थियो, ऐं सोलंकी साहिबु सॾु कराए सभु वेठा, सच पुछो त मूं ईअं सम्झो त या त का दड़को मिलंदो, या त का ॻाल्हि थींदी, या त सेखारबो, इहो एज़ाज़ थींदो, कुझु जेको कुझु मिलियो इहो एज़ाज़ हूंदो जेको हूंदो। त साम्हूं जॾहिं मां आयुमि त सभु खिलिया त चयो त सोलंकी साहिबु चयो माण्हू ईअं ई बीहंदो रहंदो त पोइ केॾो वॾो भली छो न अदाकार हुजे, पर उनखे किराए विझिबो ऐं ईअं ई रहिबो। चयो त इहो पोइ सिखिया ईअं ॾसबो, ॿियो ईअं कोन हूंदो आहे। हेतिरे पोरे जी त का अहमियत हूंदी न जेको असां कयो आहे। सर ख़बर जो टाइम थी वियो आहे, असांखे ॻाल्हायूं कंदे पोइ वापसि अचूं था त पोइ तव्हां सां फिल्म ते थोरी कचहरी थींदी, ऐं शहबाज़ साहिबु क्लार्की पिया कनि हाणे, त इन ते बि थोरी ॻाल्हि कंदासीं। नाज़रीन हलूं था ख़बरुनि जी तरफ़, त दुनिया में छा थिए पियो, महांगाई त रोज़ वधे पई, तेल चढ़े पियो,
उन सां गॾु गॾु क्या अमन अमान जी कहिड़ी सूरत हाल आहे, सियासत में कहिड़ा नवां लाड़ा आहिनि, सो ख़बरूं ॿुधी वरी वापसि अचूं था सुबुह महिराण। हिकु दफ़ो ॿीहर भली कर अव्हांखे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में अॼु ॿ ख़ूबसूरत महिमान आहिनि ऐं महिमान जॾहिं अङण ते ईंदा आहिनि त ख़ुशी थींदी आहे ऐं हर ॾींहुं महिमान जॾहिं अङण ते अचनि त सम्झो त उहो अङण केॾो न कुशादो हूंदो, उहे दिलियूं केॾियूं न कुशादियूं हूंदियूं, उन्हनि जी दिलनि में केॾी न ख़ुशी थींदी हूंदी ऐं उहे इन ई जुस्तजू में हूंदा त बहितर कजे त असां वटि कुझु न कुझु महिमान के न के महिमान ॾे खां परॾे खां ईंदा रहनि। त सुबुह महिराण जी टीम जी बि इहा कोशिशि हूंदी आहे त सिंध जा जेके ॾाहा हुजनि पर दुनिया में रहंदड़ हुजनि, कहिड़ा बि ॾाहा माण्हू हुजनि, छो न पोइ तालीम में अॻियां हुजनि, हुनर में अॻियां हुजनि, अदाकारी में, हिदायतकारी में, लेखक में, उन्हनि सभिनी खे असां पंहिंजे अङण जी सूंहं बणायूं, सुबुह महिराण जी सूंहं। साईं फिदा हुसैन शाह साहिब ॾे हलूं था, बाक़ी त कचहरी हिक ॿिए सां खोड़ थी वई, छो त पाण आम्हूं साम्हूं वेहूं था त पोइ इहे कचहरियूं जुड़नि थियूं, उन ई दोस्ताने माहौल वारियूं जेके असां कंदा आहियूं केतिरा ई कलाक वेही। साईं फिल्म में साईं जेके बि हिदायतकार, उस्ताद नादिर बलोच हुजे, शाह असद साहिबु हुजे, ॿिया बि केतिरा ई नाला, जी हा, उन इहे सभु अदाकार जेके बि असांजा आहिनि उहे सभु उहे बि उन सीनियर जेके आहे उहे सभु उन्हनि फिल्मुनि में हुया। फिल्म त ॿी बि इन लाउड हुजण जे करे फिल्म बेग ते वई हली, पोइ ॾिसो त छो न पंजाब जी फिल्म हुजे, छो न पोइ असांजी फिल्म हुजे, लाउड हुजण जे करे उहा बेग ते वई, छो त सब्जेक्ट न पियो ॾिसणु असां पसंदि न पियो कयासीं, सिर्फ़ु हिकिड़ी ट्रैक ते हिकिड़े ई रोते उनखे कीअं रिवाइवल कजे, कीअं कजे उनखे। साईं शहबाज़ साईं खे ख़बर आहे त इंटरनेशनल लेवल ते असां सभिनि खे ख़बर आहे त के जवान अहिड़ा आहिनि, के सिंधी अहिड़ा आहिनि जेके पाण मञाइनि था, ठीकु आहे, अधु काइनात थेबो आहे। उनखे मूं दरख़्वास्त कई आहे त केॾी महिल अचो त महिराण जे अङण ते तव्हां सां कचहरी कजे ऐं तव्हां उनजो सॼी इंटरनेशनल लेवल ते जेके सेमिनार जेके फिल्मी मेला था थियनि उते उन जूं शयूं, उन जूं डॉक्यूमेंट्रीज़ ऐं हुन जूं फिल्मूं एग्ज़िबिट थियनि थियूं, नुमाइश लाइ वञनि थियूं, एवॉर्ड खटीनि थियूं, सर्टिफिकेट एवॉर्ड शील्डूं मिलियल आहिनि अधु काइनात थेबो खे। मूंखे हींअर सिंध में आहे पाण, सो मूं हथ अदब जा अधीअ खे चयो त अचो महिराण जे अङण ते त माण्हुनि खे ख़बर पए त असांजे सिंध जी धीअ, असांजे सिंध जी भेण, असांजी भेण एॾो वॾे लेवल ते कमु करे थी पई सघे। हाणे आउं चवंदुसि इन न्याणीअ जो ई मिसाल था वठूं, ठीकु आहे, जेकॾहिं इहा महक, अव्हां हिकिड़ी ॻाल्हि, अव्हां जो वरी पंहिंजो तजुर्बो त मीडिया में इलाही हलिया आहियो, चैनल्स में ख़ासि करे अंदरि, त नवां जेके छोकिरा आया आहिनि, ऐं हिते पंहिंजे हमराहनि खे ॾिसां थो, माशाल्लाह वेल ट्रेन्ड ॻाल्हाइण वारा, अज़मत ला कुंभर जी ॻाल्हि साम्हूं आहे, या असांजो जेको कैमरामैन आहे वसीम, इन जी टेक्निक, इन जो शइ खे कैच करणु, सीन जी फ्रेमिंग बीहारणु, इहे शयूं जेके आहिनि न ॾाढियूं ख़ुशि आईंदियूं आहिनि। हा, ऐं माना माण्हू उते असांजा छोकिरा छोकिरियूं सिखनि पिया। हाणे मुंहिंजे इन शोबिज़ खां फिल्म खां थोरी हटियल ॻाल्हि आहे, पर आउं कंदुसि ज़रूरु त मुंहिंजे सिंध जा जेके बच्चा आहिनि उन्हनि खे उहे सिखनि, उहे उन शइ खे फॉलो कनि। मुंहिंजे नंढड़े हींअर मूंखे सुबुह जो महिराण यूनिवर्सिटीअ में आख़िरी साल में पढ़े थो त मूंखे चई शाम जो मूंखे हिकिड़ी नौकिरी मिली आहे ऐं 5-6 कलाक वेहणो पवंदो ऐं डिजिटल एडिटिंग इहो कमु करिणो पवंदो। अच्छा, मूं ॾाढी उमेद सां पुछियोमांसि त पघार केतिरो आहे, त चई 21,000 की हल 25,000। ऐं हैरान थी वियसि ऐं पीउ वारी अदाणी पुछा
करे चयुमि त एतिरी घटि पघार ते तूं 5-6 कलाक वेही कमु कंदे? मूं त भाई त को 1-1.5 लख हूंदो। त चई त बाबा उते ही जेके ऑटोभान ते ब्रांड्स आहिनि कपिड़नि जा, उन्हनि जे मथां उहा ऑफिस आहे, उते इलाही ऑफिसूं आहिनि। ऑफिस जो अंदर जो माहौल अहिड़ो त ज़बरदस्त आहे, एॾो अपडेटिंग आहे, ऐं उते मूंखां नंढी उमिरि जा छोकिरा छोकिरियूं असांखे पढ़ाइनि था, असांखे सेखारीनि था। हाणे छा था पायूं? मूं चयोमांसि, दिलि में सोचियुमि त भले सही दाड़ी मॻी थोरी निकिरे, ख़बर पवे त 5-6 कलाक जेको तव्हीं सिखो था पिया उहो तव्हां लाइ केॾो सुठो आहे। ॻोठनि में जेके वेठा आहिनि मुंहिंजा बच्चा भाउर न्याणियूं, अभी ॿाहिरि निकिरो, सिंध खां ॿाहिरि निकिरो, ख़बर पवे त अव्हां जी ख़ुशबू उते महके पई। ही 3 पोरियत आर्टिस्ट फनकार वेठा आहिनि शोबिस जा माण्हू, हिननि खां ई सिखो। इहा जेका जोत आहे न, शाह साईं चयो त चीन ताईं बि वञो ऐं जेके साईं सुर सारंग में जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि लाइ दुआऊं कयूं, उते निकिरी वञो। इटली, न्यूयॉर्क, कैनेडा, इते हाणे पाकिस्तान लाइ ख़ासि करे तमामु सुठा पैकेजिस आया आहिनि स्कॉलरशिप्स जा। असांजा ॿार इलाही विया बि आहिनि। मुंहिंजे सालीअ जो पुटु ऐं धीअ ॿई हींअर इटलीअ में आहिनि, ऐं मुंहिंजी सालीअ जी धीअ रिदाशा, उहा माशाल्लाह मेहरान यूनिवर्सिटी मां मास्टर्स करे उते PhD पई करे, ऐं PhD हींअर आई, पंहिंजे पुफाट सां शादी कई, ऐं शादी करे वरी 7-8 महीननि खां पोइ वई हली, ऐं उहा शइ कंप्लीट करणु त PhD। अच्छा, उहा PhD वारी यूनिवर्सिटी सॼी दुनिया में पहिरें नंबर ते आहे PhD जे लिहाज़ खां। ऐं मूं पुछियोमांसि, बाबा कीअं पई गुज़रे? चई, चाचा ज़बरदस्त। उते ख़ासि करे छोकिरियुनि सां एॾो सुठो वहिंवार था कनि, मर्द जेके प्रोफेसर्स आहिनि उहे सेखारीनि था असांखे। रोड ते ख़ासि छोकिरियुनि ते घणी तवजो हुजे। हा, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, लेटेस्ट मूं ॾिठो आहे मिनट ते, त असांजी घणी छोकिरियूं सीसेस कयो ऐं सीसेस ऑफिसर्स बि आयूं आहिनि। यानी हिकिड़ो पोरियत आहे, उन जी CSP सीसेस करे रही आहे ऐं SP लॻी आहे। एॾी ख़ुशी थींदी आहे। ॾिसो, अञा असां वटि इहो ताजुब थींदो आहे, यार इहो ग़रीब माण्हू आहे, रेड़े वारे जो पुटु आहे, तालीम त तालीम आहे न, उहो केॾो उन में ख़ुशि हूंदो। एतिरो असां तालीम आहियूं त इहा असांखे ॻाल्हि मिलण लाइ केतिरो टाइम घुरिजे थो त इहा ॻाल्हि मिले। बिल्कुलु। मूं मूंखे ॿुधायो टंडे जाम में अदा चंदर कुमार जी नंढड़ी आहे नदिया कुमारी, उहा पंहिंजे घर वारे सां चाइना मां PhD पई करे, उते वीडियोस ठाहे थी ऐं सभु शयूं करे थी, पर सिंधियत उन कान विसारी आहे। ज़ाहिर उहा त उहा न वेंदी। तव्हां सही था चओ त तालीम जो मयार हुजण ई ज़रूरी आहे, ऐं हर माण्हूअ लाइ लाज़मी आहे। ऐं ॿियो ज़ाहिर न आहे त ज़ाहिर ॿाहिरि निकिरण सां ख़बर तव्हांखे पवंदी आहे। ॿाहिरि निकिरण खां पंहिंजे इलाइक़े में वेठा हूंदव, उहा ॻाल्हि ॿुधंदव त भली हारी हुजे, मज़दूर हुजे, पर जेको सुठो फसल थो करे उनजी त उते वाह वाह हूंदी आहे न। पर जे तव्हां दुनिया में वञी सुठो कमु कंदो, तव्हांजी ओतिरी वाह वाह थींदी, ईअं थिए थो न। पर हाणे त दुनिया में इहो ॾिसूं था त हितां खां हारी बि घुराया वञनि था त उते अचे कमु कजे, पाण खां सिखनि पिया, हू पिया सिखनि पिया। हारीअ जो बि एतिरो क़दुरु आहे न। त मूं सोचियो त अञा वधीक सिंधी कीअं थियां, मटियार को कीअं ॾिसण में अचां। सो मूं असांजे बाबा जे मरहूम जे वाड़े ते, मेहुनि जे वाड़े ते वेही पंहिंजूं जेके भठारियूं आहिनि, कुंडियूं आहिनि, उन्हनि सां गॾु फ़ोटू कढाया, वीडियोस ठहिरायूं ऐं खीर जा गुआ हणायमि। बाबा कच्छ में विहारे हणाईंदो त आऊं रोयो रोयो सफ़ा बेहाल थियो वेंदो हुउसि। मूंखां वॾो भाउ जेको हूंदो हुउसि ॾाढे शौक़ सां पीअंदो, पर इन वीडियो में आऊं गुओ पी वियुसि। त असीं जेतिरा वधीक पंहिंजे धरतीअ सां जुड़ियल लॻंदासीं न, इज़त इन में आहे,
फ़ख़ुर इन्हे में तव्हां आहे। इहो ई ॾिसो त शहबाज़ कमु त करे पियो, हा पोइ कमु त कयईं पिए, हा पर हाणे ज़ाहिर आहे जीअं सभु माण्हू ॿियो असां सभु चऊं था त हीउ सभु थो कमु त साॻियो ई कमु आहे न, बिल्कुलु एक पूरियो आहे आहे पूरियो आहे इहो हा। अॼु हिते पिया ऐं कयूं, असीं हुते पिया पूरे कयूं। मज़दूर वांगुरु हा। जिद्दत मज़ूरी करियूं था। ऐं अदाकारीअ जे हवाले सां साईं क्लार्की छॾे ॾिनी हा शहबाज़ साहिब, हा ईअं न नौकिरी हालांकि छॾे करे नौकिरी छॾे गवर्नमेंट करे जी नौकिरी। अदाकारीअ हा। वञिबो कुर्बानी कुर्बानी ॾिनी। ॾिजे थी, हा। ऐं उते ई साॻियो अदाकारीअ में उहो कमु करे पियो। हा साईं क्लार्की तव्हांजी कीअं पई वञे? सुठी ॻाल्हि आहे। हाणे हिते हेड क्लर्क थी वियो आहियां, हेड क्लर्क थी विया। अकाउंटेंसी पसंदि कोन हुई हिते आम ज़िंदगी में, पर उते हेड क्लर्क आहे, पर इहो वरी अदाकारी सां मुंसलिक आहे ऐं उन जुनून जो हिसो आहे त कयूं पिया। माना इहो तव्हांखे पसे पर्दा क्लार्की करणु सुठो न पियो लॻो माना, हा ऐं जॾहिं स्क्रीन ते अचो पिया त सुठो पियो एक्टिंग जे हवाले सां सुठो पियो लॻे। ॾिसो त प्रोफेशन जो केतिरो आहे त माना हुते ई उहा हालांकि ॻाल्हि न साईं इश्क मुर्शिद जे शुरूआती सीन्स में अवां ॾिठो बिलाल जे अॻियां केॾी ज़बरदस्त एक्टिंग कई, अखियूं साईं जीअं यूज़ कयूं न त हीउ वरी किथां आयो आहे। इहा सही रांदि। इहो आम ज़िंदगी में थींदो आहे त त इहा रांदि खेॾंदो आहे शहबाज़ हा साहिब, हिन इहा मुंहिंजो इहा नाटक सभा जी ट्रेनिंग आहे, न साईं इहा मुंहिंजी ज़िंदगी ट्रेनिंग आहे। कमाल आहे कमाल आहे। जॉब ते वियसि फर्स्ट टाइम हिकिड़ी ॿी बैंक खां पहिरियों हिकिड़ी जॉब मिली मूंखे एग्रीकल्चर जे हवाले सां, सिफारसी जॉब हुई त वियासीं त मुंहिंजो जूनियर जेको हो उहो सुप्रिटेंडेंट जेको हो मूंखां घणो तजुर्बेकार ऐं एजेंट हो, त मूं हुनखे वञी चयो जॉइनिंग रिपोर्ट ॾिनी त मूंखां पनो वरितो, चई आप क्या लिखेंगे, जॉइनिंग रिपोर्ट आउं थो लिखी ॾियां। जॉइनिंग रिपोर्ट हुन लिखी मूंखे चई तव्हां उहो सही कयो, सही कई त मूं चयो छा करिणो आहे, चई हुते वेही फ़ोन ॿुधो बि छा कंदो, त उहो मूंखे कमु आयो। जॾहिं ही सिफारसी कैरेक्टर हीरो अचे थो उहो ई रवैयो कयो जेको मुंहिंजे ज़िंदगी में थियो। इहे अखियूं हुन जूं हुयूं मुंहिंजे सीनियर जूं प्रैक्टिकल ज़िंदगी में, हुन मूंखे ईअं ॾिठो, चवंदा वञी फ़ोन ते वियो छा कंदो, त मूं हुनखे इहो चयो त हिन फाइल में तुंहिंजा रिश्ता आया आहिनि, उहो वेही ॾिस, कमु आहे उहो बि ॾिसंदी, त उहो मूंखे उहा ॻाल्हि यादि अची वई त उहो नेचुरल थी वियो। ॾिसो माना ज़ाती तजुर्बो हो न उहा तजुर्बा मुशाहिदा करण खां पोइ माण्हू ज़िंदगी जा मुशाहिदा आहिनि उहे आहिनि त पर इहा सुठी ॻाल्हि आहे त उते वरी ऑन द स्पॉट बि उहा शइ यूटिलाइज़ करियो, करे ॾेखारियो। जेको माण्हू सिखे थो उहा सिखिया ज़हन में हा रहे थी। वॾी ॻाल्हि आहे, तमामु सुठी। ख़ुदि अदाकारी ॾाढो ॾुखियो कमु आहे, हा बिल्कुलु ॾाढो ॾुखियो कमु आहे। तव्हां आम पंहिंजो कमु को बि कयो पिया, हुन में तव्हां पंहिंजा माहिर पंहिंजा तव्हां खां कोई पुछण वारो न आहे, डेफिनेटली तव्हां ते कोई सवाल करण वारो न आहे। बिल्कुलु बेशक उते तव्हांजो अंदरि सवाल थो करे साईं, अंदरि सवाल थो करे। सवाल थो करे अंदरि ऐं साम्हूं ॾाहा बीठा आहिनि सर। बिल्कुलु आउं चवंदो आहियां त असांजूं सकाफ़ती रांदियूं मल ॾाढो ॾुखियो कमु आहे। बिल्कुलु सर हज़ारे माण्हू बीठा हूंदा आहिनि, तव्हां संदरो था कयो, तव्हां हुन में पेर क़ाबू करे खणो था, मला खड़ा, पर हाणे कोॾी कोॾी असां उअं ई 19, 20, 21 ते असां कासोबाद कॉम्प्लेक्स में असां करायूं पिया ॿीहर तरफ़ां, सो या कोॾी कोॾी रांदि इहो कराए, सो इनखे इहो तव्हां हूंदव हुन में तव्हां हूंदव ज़रूरु ॾिसंदव। सो अदाकारी बि ईअं ई आहे, ॾुखियो कमु आहे, जेको आसान सम्झे थो हुन लाइ वाक़ई आसान हूंदो। नो डाउट वॾा मल पिया आहिनि साईं, वॾा मल पिया आहिनि सर, वॾा रांदीगर पिया आहिनि, वॾा अदाकार पिया आहिनि। बिल्कुलु मोहम्मद अली साहब चवंदो त अदाकारी ईअं आहे जो पंहिंजे पाण खे बाहि में विझी छॾियो, सही निकितो त माना त जेकॾहिं ॾिसण वारे दिलीप साहब जो बि इहो हो न, हुन खां पुछियो वियो त अदाकारी मुश्किल आहे या आसान आहे, त चई जंहिंखे नथी अचे उन लाइ इलाही आसान आहे, ऐं जंहिंखे सम्झ में अचे थी उन लाइ इलाही ॾुखी आहे। कमाल कई। मौसीक़ी बि ईअं, मौसीक़ी बि ईअं, जे सिखियो त उमिरि गुज़री थी वञे, डायरेक्शन बि ईअं, अदाकारी तव्हां हर शइ तव्हां इहो सम्झंदव न, हर ज़िंदगी हर लम्हो तव्हां लाइ नओं सिखिया, नई आहे
हिकिड़ो रमो तव्हां नओं आहे। जी हा हिकिड़े फिल्म में तव्हां हिकिड़ो कमु कयो था, ॿिए फिल्म में तव्हांखे हिकिड़ी नई ॻाल्हि सिखणी पवंदी, सम्झणी पवंदी, तॾहिं मज़ो कंदी। साईं स्टेज त आहे त वनगो जो सीन तव्हां करे वियो, तव्हां सॼो कंदव, पर हीउ जेको कट थी अचे थो, सोलो मास्टर खां सोलो अचो, सोलो खां उठी अचो, साॻी पोज़ीशन, साॻी लुक, साॻी मुस्कुराहट, साॻी कावड़, साॻियो लुक, तव्हां सम्झो था त इहो शहबाज़ साहब खे, इहो हुनखे जेके माहिर हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी तोड़े जो डॉक्टरी शोबो आहे केतिरो ॾुखियो हूंदो आहे। ॾिसो त उहो घणा सीन तव्हां अहिड़ा कंदा आहियो, डायरेक्टर बि तव्हां ॾुखिया हूंदा आहियो, जो अॼु हिकिड़ो कयो अथव सीन, उन सां जेको कंटिन्यू ॿियो सीन आहे उहो ॿिए ॾींहुं थो थिए, ॿिए ॾींहं में उहो माहौल रखणु, उहे कपिड़ा, उहे सही कपिड़नि खां सवाइ उहो तासुरात, तासुरात साॻिया कंटिन्यूटी, उन रूम मां निकिरी तव्हां ॿिए रूम में वञो पिया, उन मूड में वञो पिया, उहो मूड किथां अचे, महीने खां पोइ ॿियो सीन थिए तव्हांखे उहो रखो। न वधीक ॻाल्हि आहे, तमामु वधीक ऐं बुनियादी ॻाल्हि आहे, इहे शयूं तसलसल जे लाइ बुनियादी ॻाल्हि। ॾिसण वारे खे त तमामु ईज़ी लॻंदो आहे, ॾिसण वारो त चई वेंदो त ड्रामो ॾिसी छॾियोसीं, खामी बि कढी विया, तारीफ़ करे विया, तारीफ़ कयूं, जे कयो आहे ॾुखियो आहे, ॾुखियो कमु आहे। सो असीं चवंदा आहियूं त को बि कमु आहे ख़ुशी ख़ुशी कबो ज़रूरु आहे, पर उन जो बि उन में एतिरो रत सत हूंदो आहे जे उन में का बि कमी कोताही थींदी आहे त उहा उनखे ख़ुदि खे महसूसु थींदी आहे, अंदर उनखे पाण चए थो ग़लति कयो आहे, सही कयो, सुठे परफॉर्मर खे महसूसु। असां जेको सिखियोसीं, वॾे खां वॾो अदाकार, वॾे खां वॾो जेको हिदायतकार आहे, उहो चवंदो आहे त असां केतिरो बहितर कंदा आहियूं, पर उन जॾहिं बहितर वधीक कंदा आहियूं त उन में चार इहे जेके असांजूं कमियूं हूंदियूं आहिनि उहे साम्हूं नज़र ईंदियूं आहिनि। उहो इन जे करे हूंदो आहे त असां अदाकार खे ॾिसंदा आहियूं त उहो उन लेवल ते वेंदो आहे त असांजो ज़हन सॼो उन ते हूंदो आहे, इहो अञा सुठो करे, सुठो करे। वालदेन वारो हिदायतकार जी अखि हूंदी आहे वालदेन जी आहे, त इहो वञे पियो त सुठो वञे, मथे वञे, राइटर चवंदो आहे त आउं हिन लाइ अञा वधीक लिखां, इहो सुठो करे अञा वधीक वञे। ॾिसो त इहो हिकिड़ो फैमिली जो हिकिड़ो कमु आहे न, त कमु शहबाज़ साहब किलार खे करे पियो, सुठी पियो करे, सुठी पियो करे, बहितर पियो करे। तव्हां फिल्म जी ॻाल्हि अध में छॾी त उनखे कीअं अञा बहितर कजे हाणे हिन दौर में? मूंखे ॾाढी उमेदु आहे त सिंधी फिल्म ठहणु घुरिजे, ऐं अॼुकल्ह जे दौर जी सिंधी फिल्म जंहिंमें नवां दग, नवां रस्ता असांजे जवाननि लाइ हुजनि, कॉन्टेंट बि अहिड़ो हुजे, स्टोरी बि अहिड़ी हुजे, डायलॉग ऐं म्यूज़िक वॾी अहमियत थी रखे। किथां आणींदासीं ऐं रूना लैला ऐं मोहम्मद यूसुफ ऐं मोहम्मद इब्राहिम ऐं मोहम्मद जुमन ऐं अहिड़ा माण्हू, ऐं उहा म्यूज़िक जो इम्पैक्ट खपे, उहा जेका ऊचाई आहे उहा थी दिलि ॻोल्हे, त अहिड़ियूं धुनूं हुजनि, अहिड़ा गीत हुजनि, अहिड़ा फितरी हिकिड़ियूं शयूं हुजनि जेके जंहिंमां असीं लॻे त असीं इहा सिंधी फिल्म आहे, सिंधी फिल्म आहे, ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी तर्जुमानी हुजे। थर खे खणी अचूं, ऐं लाड़काणे जे ज्वेलरीअ खे मटियारीअ जा ज़ेवर खणी अचूं, इहे सभु शयूं, कहाणी हुजे, ऐं ॿियो वॾी ॻाल्हि मुर्तज़ा, हिकिड़ी वॾी ॻाल्हि जेको डायरेक्टर असांखे खपे, सो साईं हुजे बिमिल रॉय जे कैलिबर जहिड़ो, हसन तारिक जे कैलिबर जहिड़ो, शबाब के रानवीअ जे कैरेक्टर डायरेक्शन जहिड़ो, या इक़बाल अख्तर जेको मल्टी स्टार फिल्मूं ठाहींदो, जब जब फूल खिले, मोहब्बत ज़िंदगी है। हाणे हुनखे माण्हुनि जी ख़बर हूंदी, पाकिस्ताननि जी, त मुमताज़ जेॾी महिल तुर तुर तारा ॻाईंदी त क्लिक थींदो, या दिलि संभाला न जाए ॻाईंदी त क्लिक थींदी। हा, या मोहम्मद अली साहब गोदे ते हथ रखी जेॾी महिल गानूं ॻाईंदो, ज़ेबा भाभी ऐं शबनम भाभी अॻियां हुजनि, त पोइ उहा शइ क्लिक कीअं कान थींदी? बिल्कुलु थींदी आहे, पर उन में सुपर हिट बि थींदी आहे, सुपर फ्लॉप बि थींदी आहे, सुपर फ्लॉप बि थींदी आहे, ऑफ कोर्स, डेफिनेटली, बिल्कुलु।
ऐं पोइ इहो तव्हां ॾिसो त उन्हनि सभिनी आर्टिस्टनि लाइ छा उहे आर्टिस्ट न हूंदा हाँ उहे आर्टिस्ट न हुआ छा उहे एॾा वॾा आर्टिस्ट हुया एॾा वॾा इन जो हिदायत जवाब राज ब्रेक खां पोइ हाँ। ब्रेक खां पोइ ओके नाज़रीन हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था सुबुह महिराण में साई खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह महिराण में सुबुह महिराण जी अॼोकी ज़िम्मेवारी मुना चीज़ मथां आहे छो त प्रोग्राम में एॾा ख़ूबसूरत महिमान ईंदा आहिनि ऐं असां हर ॾींहुं अङण ते सुबुह जो इन इंतज़ार में हूंदा आहियूं ओसीड़े में ईंदा आहियूं त अॼु इहे महिमान अचनि पिया हिननि सां ॾाढी ख़ूबसूरत कचहरी थींदी रुॻो असांजी न पर असांजा ॾेहवासी जेके आहिनि सिंधवासी ॾेह परॾेह में जिते जिते वेठा आहिनि उहे सभु बि हिन कचहरीअ में शामिलु हूंदा हिन गुफ़्तगू में शामिलु हूंदा असांजूं भेनरियूं असांजा भाइर असांजा वॾड़ा असांजूं अमड़ियूं ॾाॾियूं जेके बि आहिनि उहे सभु सुबुह महिराण खे महिराण टीवी जे रंगनि खे ॾिसंदा आहिनि पसंदि कंदा आहिनि ऐं रोज़ु सुबुह महिराण में के न के जेके महिमान ईंदा आहिनि उन्हनि जी गुफ़्तगू ॿुधंदा आहिनि ऐं यकीननि उन मां सिखिबो बि आहे जॾहिं ॿिए खे ॿुधबो तॾहिं सिखिबो ऐं पोइ वरी इन में इहो बि मुशाहिदो थींदो आहे त आउं केतिरो बहितरु कयां पियो ॿिया जेके महिमान वेठा उहे केतिरो पंहिंजी ज़िंदगीअ में बहितरु कनि पिया त इन लाइ बि इहा कचहरी रखबी आहे कचहरीअ मां सिखिबो बि ईअं ई आहे इहा जेका उतां कचहरी हूंदी इहा गुफ़्तगू उते बि ईअं सिखिबो नंढा वॾनि जी गुफ़्तगू ॿुधंदा त उन्हनि जी उते ई तरबियत थींदी हुई त महिमान सां कीअं मिलिजे महिमान सां ॻाल्हाइजे कीअं वॾे सां कीअं ॻाल्हाइजे कंहिं ऑफिस में वञिजे त कीअं ॻाल्हाइजे पूरे कुटुंब खे खणी कीअं हलिजे इहा सभु तरबियत उते ई थींदी उहो ॿुधण सां वेहण सां मुलाक़ात सां थींदी आहे सो इहा अहिड़ी मुलाक़ात अॼोकी जेका आहे असांजी महिमान जी पाण में गुफ़्तगू थिए पई ऐं मूंखे बि ॾाढो सुठो लॻंदो आहे त साईं फिदा हुसैन शाह साहिबु जेतिरो लिखंदा अंग्रेज़ी अख़बारुनि में सिंधी जेतिरो ऐं सोशल मीडिया ते त मूंखे फ़ख़ुरु थींदो आहे त साईं रुॻो इहो ई न आहे त कंहिंजो इंटरव्यू लिखी छॾियो पर साईं वटि इहो बि हुनरु आहे त असांजा जेके हुनर आहिनि असांजा जेके लिबास आहिनि उन्हनि ते ख़ुदि ऐं जेके वरी उन्हनि ते लिबासनि ते असांजे मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके प्रोग्राम थियनि था साईं उन्हनि में बि शामिलु थियनि था सीनियर अदाकार जे नाले वारा अदाकार दुनिया जा अदाकार उन्हनि सां बि पंहिंजी ॻाल्हि ॻंढियो अचनि पंहिंजो राब्तो ॻंढियो अचनि इहा बि हिकिड़ी वॾी ख़ुशियाईन ॻाल्हि हूंदी आहे त रुॻो इहो कोन्हे त असां हिते ई वेठा आहियूं भई दुनिया जे ॿियनि माण्हुनि सां असां कटियूं न दुनिया जे माण्हू सां वास्तो तव्हांजो हूंदो राब्तो अव्हांजो हूंदो त अव्हां अञा वधीक बहितरु करे सघंदमि शहबाज़ साहिब खे केतिरो ई अरिसो थी वियो आहे शहबाज़ साहिब सां केतिरी कचहरियूं केतिरियूं मुलाक़ातूं केतिरा ई कम असां गॾिजी कया आहिनि पर इंसान खे जॾहिं इज़त मिलंदी आहे त हर वक़्तु हर लम्हे ऐं उहे अदाकार ख़ुशि नसीब उहे माण्हू ख़ुशि नसीब हूंदा आहिनि जिन खे हर लम्हे हर वक़्तु कंहिं न कंहिं प्रोजेक्ट में कंहिं न कंहिं अदाकारीअ में उन्हनि खे उहा मञता मिलंदी आहे त उहो वाक़ई पाण ते फ़ख़ुरु न पर असां सभु उन ते फ़ख़ुरु कंदा आहियूं छो त इहे असां ईअं आहियूं इहे असांजा ई आहिनि ऐं जॾहिं असां सभिनि खे पंहिंजो सम्झायूं तॾहिं असांखे फ़ख़ुरु थींदो शहबाज़ साहिबु ईअं आहे बिल्कुलु साईं सुपर हिट ऐं सुपर फ्लॉप ॿ शयूं इहे त ज़िंदगी में हार ऐं जीत थींदी आहे बिल्कुलु हाराईंदा आहिनि माण्हू मायूस थी वेंदा आहिनि बिल्कुलु पर हार में खटिबो आहे बिल्कुलु ऐं ज़ाहिरी आहे त ॿ शयूं थींदियूं रांदि में हिकिड़ो हाराईंदो ॿियो खटींदो खटींदो ऐं उहे ॾाढा सुठा मूंखे लॻंदा आहिनि जंहिंमां आउं सिखंदो आहियां वाक़ई रांदीगर कहिड़ो बि जॾहिं हाराईंदा बि आहिनि मुस्कुराए करे ॿिए सां हथ मिलाईंदा आहिनि साईं कामयाबी इहा आहे त कॉम्पिटिशन में आयो उन क़ाबिल थियो जो हुन सां मुक़ाबिलो करे पियो पोइ हिकिड़ो हाराईंदो हिकिड़ो खटंदो कॾहिं 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 के रोई बि पवंदा आहिनि ॾुख बि कंदा आहिनि ऐं उन तेश में बि हूंदा आहिनि पर उहे कामयाबु हूंदा आहिनि कंदा आहिनि हार में जीत वधीक कयां त वधीक कामयाबी महिनत कयां त ॿीहर उन मंज़िल ते सर तव्हां सुपर फ्लॉप जी पे ॻाल्हि कई ऐं ॾिसो वॾे में वॾो असांजे अॻियां मिसाल आहे राज कपूर जी फिल्म जागते रहो जो सुपर फ्लॉप थी वई राज स्टूडियो राज कपूर पंहिंजो घर ॿई विकिणी छॾिया उनखे ठाहिण लाइ ऐं उनजो नुक़सानु भरण लाइ पोइ कंहिं पुछियुसि साफ़ीअ त जागते रहो जो ज़ख़्म कीअं थो लॻे अव्हांखे चई जेको निभागो ॿारु हूंदो आहे माउ पीउ लाइ उहो वरी माउ पीउ खे वधीक वणंदो आहे हीअं लुड़क पियो पंहिंजो लुड़क अची वियसि ऐं ॾुख में चई
ऐं चई त अदाकार त आऊं आहियां न, ऐं पंहिंजो पृथ्वीराज जो पुटु बि आहियां। सो वरी मूं कयो ॿियो मज़ो, नासिर हुसैन जे घर वेठासीं, उते पार्टी हुई, सभिनि मूं ॾांहुं निहारे तंज़िया निगाहुनि सां मुंहिंजो इस्तक़बाल कयो। ऐं ताज़ी ताज़ी जागत रॉ फ्लॉप थी हुई। चई पोइ जॾहिं सभु विया त नासिर हुसैन खे चयमि, नासिर हुसैन माना आमिर ख़ान जो सॻो चाचो, चयसि त वेहे अॼु सुबुह ताईं वियूं था ऐं आउं तोखे पंहिंजी नई फिल्म जे बारे में थो ॿुधायां। नासिर हुसैन वात फाड़े पियो ॾिसेसि त हीअ त भींगियो थी वियो आहे, हिन वटि कुझु कोन्हे, नई फिल्म कीअं थो चए। थोरी देरि खां पोइ राज कपूर पंहिंजो माचिस कढियो, सिगरेट सुलगाई ऐं साईं उन माचिस जे तीलीअ सां टिक 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 करणु लॻो माचिस ते। जेॾीमहिल फजर जी अज़ान अचणु लॻी या अछ थियणु लॻी, ओॾी महिल फिल्म बॉबीअ जा 12 गीत उन टिक 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 ते कंपोज़ करे छॾिया हुआ। लक्ष्मीकांत प्यारेलाल खे घुरायूं, बाबा हीअ शइ करणी आहे। साईं छोकिरो केरु आहे? मुंहिंजो पुटु आहे ऋषि कपूर। ऋषि कपूर जी पुठियां उन फिल्म में जाम पैदा करण लाइ निकर हेठि लाराई। आर्टिस्ट ॾिसो छा थो सोचे, हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए। साईं तूफ़ान ॿारे ॾिनूं बॉबीअ। एॾो पैसो कमायो राज कपूर जे उन फिल्म जा सभु गाना क्लिक सुपर हिट। राज स्टूडियो वापसि वरितई, घर वापसि वरितई, सुपर फ्लॉप मां सुपर हिट। सुपर हिट। वरी मंदाकिनीअ सां राम तेरी गंगा मेलीअ में कई। कुंवारी छोकिरीअ खे आबशार हेठां बीहारे ऐं हुन जा ही हिसा जेके से ॾेखारियईं। वरी ॿियो दफ़ो कुंवारी छोकिरी पंहिंजे ॿार खे फीड पई कराए, साफ़ बिल्कुलु क्लियर हुई। सभु हैरान त मंदाकिनी नई छोकिरी आहे, हुन इहो कीअं कयो। सेंसर वारनि चयसि हीउ छा कयो अथई, हेॾो वॾो तूं पाण खे सम्झी थो, डायरेक्टर ऐं फिल्म मेकर, तो वही छोकिरी ॾेखारी आहे। उन्हनि खे चयईं यार ॿुधो, तव्हां पंहिंजी माउ जो कोन ठातो आहे, खीर न पीतो आहे, खीर न पीतो आहे। जे अव्हां न पीतो हुजे त मूंखे ॿुधायो, ऐं कटियां थो फिल्म मां। साईं ओॾी महिल इहा अप्रूव थी वियो। माउ जो खीर रियलिटी ऐं हक़ीक़त ते आर्ट फिल्म, आर्ट मूवी छा खे चइबो आहे त हुन में रियलिटी त हूंदी आहे न। आर्ट छा ऐं निज हिकिड़ो सुठो ख़्यालु त गंगा जेका सा हाणे मेरी थी वई आहे सियासतदाननि जे करे, इन्हनि जे करे। गंगा में त जेके भॼन हूंदा हुआ से तमामु सुठा हूंदा हुआ। सुपर फ्लॉप मां सुपर हिट ते तॾहिं आयो जो उन मां सिखे खामियूं खूबियूं कढी। ॾिसो फ्लॉप शइ रिजेक्ट थियणु सेखारींदो आहे, सेखारींदा उन मां चढ़ंदा आहियो। किरी उथण वॾी ॻाल्हि हूंदो आहे, किरी उथण उहो तव्हांजी ॻाल्हि त खिलाड़ी खे अहसासु थी वियो त आउं हारियो आहियां, पर आउं वरी उथां, वरी कोशिशि कयां। हौसलो माण्हू में अंदरि हूंदो आहे ऐं अकेले सिर हलण जो चवंदा त हौसलो रखो। पाण सभु इन्हनि शयुनि जो मिसाल आहियूं त तीर सही ज़माने जूं खिलूं मुरकूं बर्दाश्त करे नचे पियो, क्लिक थी वियासीं। जी हा, हाणे मैं निखर निखर के निखरूं, मैं महकत महकत के निकरूं, महकूं, इहा शइ थी वई आहे साईं। साईं सोन थियो, इश्क मुर्शिद में आयो त जेॾीमहिल बिलावल जे अखियुनि में निहारे हीअं करे निहारे खणी वियो सीन साईं। सीन खे एतिरे क़दुरु ॾिसो पिया था। हा साईं किरत कई, साईं क्लिक थी वियो। शाह साहब इहो दाव करणु ज़रूरी हो छा? छाजो इहो दाव करे ईअं ॾिसणु न साम्हूं वारे आर्टिस्ट खे भला छो बि उनजी ॻाल्हि ॿुधण लाइ हिकिड़ो ग्लासिस जा मूं फ़ाइदा वरितो। ग्लासिस मूंखे पढ़णु
त मूं रखी ऐं हीअं करे मूं हा, ॾिठो बिल्कुलु, ऐं बिल्कुलु। उन ॻाल्हि ॿुधां पियो ऐं असांजे उस्तादनि जेको सेखारियो हा आहे हा 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 हू चवनि था त जेको तुंहिंजो चहिरो ॿुधाए सुभान अल्लाह, उहो तुंहिंजूं अखियूं ॿुधाइनि सुभान अल्लाह। हू पासिंग मार्क उन में ॾींदा हा हा हा, त वाह वाह। तुंहिंजूं अखियूं जॾहिं आऊं फ्रेम हिते रखां त उहा शइ ॿुधाइनि त तूं चवणु छा थो चाहीं ऐं तूं ॻाल्हाई छा पियो त उहा शइ हूंदी आहे त हुनजी ॻाल्हि उहो सभु ॿुधणु उहा ख़राबु लॻणु उहो सभु मूं हुन ॾिनो पिए त वणी उहो त पंहिंजो ॻाल्हि एफर्ट आहे असां न। सभु असां सभु इन शइ खे त मञूं था त जॾहिं गूंगियूं फिल्मूं ईंदियूं त पोइ माण्हू ॾिसंदा हुआ न साईं। हा बिल्कुलु साईं केरु ॾिसंदा? हा, माण्हू ॾिसंदा माण्हू ई ॾिसंदा, सम्झंदा मूवीज़, उनखे ख़ामोश सम्झंदा फिल्मूं। सम्झंदा हुआ न। हा हा ऐं जे स्टेज ते अचिबो त बि लाउड ॻाल्हाइबो त माना जे स्पीकर हा। कोन्हे त बि सभिनी वटि आवाज़ु पहुचंदो। ॾिसो हा, इहो हिकिड़ो बिल्कुलु, रिधम आहे न। बिल्कुलु। बॉडी में बॉडी ऐं उन में अॼु बि घणी वर्क चइबो कंदी जे अॼु बि वरी सिख्या जो इहो हूंदो आहे त असांखे इहो उस्तादनि सेखारियो साईं खे इहो अंदाज़ो आहे सीन में भले तव्हांजो जुमिलो न हुजे हा तव्हांजा 20 जुमिला आहिनि इनवॉल्वमेंट हुजे अॻिलो सम्झंदो त मुंहिंजो हिन सीन में डायलॉग ई न आहे त पोइ आउं शायदि बेकार आउं छा आहियां कंदुसि? हू चवंदो आहे बेकार हा। आहियां। बाबा उहो बेकार न हूंदो आहे। ॾिसो इहा शइ हा कमलनाथ हिन दौर में गुलदस्तो हिते पियो हा। आहे 2 कलाक में ॻाल्हाए न पियो हा। छा हिन जी अहमियत न आहे छा? हा पर अहमियत आहे। रंग पियो बिखेरे। साईं हिकिड़े डायरेक्टर प्रोडक्शन डायरेक्टर हो हिकिड़ी फिल्म में मुंहिंजा जुमिला न हुआ ऐं पर भरो पाऊं बीठो हुउसि पर जेको कैरेक्टर मेन ॻाल्हाए पियो उनखे मूं एक्सप्रेशन ॾिना पिया ऐं मूमेंट इनवॉल्वमेंट मुंहिंजी हुई यकीन कयो मुंहिंजो जुमिलो कोन हो हू कैमरा खणी वरी मुंहिंजे वेझो पियो आयो त उन चयो इनके शॉट लेने का चैन इनके शॉट लेना ज़रूरी हो गए क्योंकि इन्होंने रिएक्ट किया हर जुमले पे त उहो मुंहिंजे लाइ कैमरा खणी आयो उहे मुंहिंजा रिएक्ट जेके हुआ उहो वरी अलॻि तौर ते उहो हुन में शामिलु थिया सीरियस हुजे या मज़ा हुजे ॿिन्ही में तव्हांजो जेको एक्सप्रेशन्स हूंदा आहिनि तासरात जेके तव्हांजा हूंदा आहिनि उहे कम जा हूंदा आहिनि कम जा इनवॉल्वमेंट जो अहसासु जेको ॻाल्हाए केॾो भली लाउड ॻाल्हाए वॾेरो हूंदो केरु पर मज़लूम जो इंसल्ट त लॻंदो न हा लॻंदो साईं जे उनजो रिएक्ट ओड़ो हूंदो उहो फील ॾियारींदो हा, feeling हुन ॾियारींदो। ते ज़ुल्म पियो थिए सभु कुझु हा। हू ख़ामोश हूंदो न साईं उन लॻंदो ऐं जेको ख़ामोशी सम्झंदो आहे उनखे ई ॾाहो चइबो आहे सुभान अल्लाह, सुभान उहो अल्लाह। ई जेको ख़ामोशी सम्झंदो आहे चइबो आहे बाबा ॻाल्हाए न माण्हू हा। ऐं तव्हां हुनखे सम्झी वञो चवणु छा थो चाहे उनखे ई चवणु ॾाहो छा थो चवंदो चाहे? बिल्कुलु। ऑफ कोर्स। उनखे ई ॾाहो सम्झियो वेंदो आहे उनखे असां वटि सम्झो वेंदो आहे। हा त ॾिसो आर्ट कमल जी ॿोली हूंदी आहे आर्ट हा। जी हिकिड़ी पंहिंजी ॿोली पंहिंजी पंहिंजी ॿोली हूंदी आहे बिल्कुलु। हूंदो आहे साईं हा गाने इहो में साईंअ जा जेके सीन हुआ न साईंअ जी पंहिंजी ॿोली हा साईं जो साईं पंहिंजी तव्हां रांदि हुई। शाबाश साहिबु केतिरो सुठो लॻो इहो सभु कुझु कमु कंदे हाणे हिन वक़्तु दुनिया में तव्हां ॾिठा वञो पिया तमामु घणो हुनजो रिस्पॉन्स मिले थो पब्लिक रिस्पॉन्स उनखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे उहे सभु ॾुखियाइयूं उहे शयूं विसरी वेंदियूं हा। आहिनि जेकियूं असां पेश आहियूं इन दौरान रिकॉर्डिंग में हेॾां होॾां ॾुख पंहिंजे बिल्कुलु। भॼणु डोड़णु थक सभु लहियो वञे जॾहिं रिस्पॉन्स मिले थो त वाह वाह इहा ॿुधूं था त पोइ तमामु घणी ख़ुशी त हाणे थिए थी ताज़ो ई ख़ुशी। तव्हां ताज़ो ई हिकिड़ो साईं सोशल मीडिया ते साईं वारनि वीडियो रखियो आहे अदा इसरार ऐं शाबाश साहिबु काॾे उमरकोट जा मीरपुर पे विया त हुननि लिखियो त ॾिसो त असां सां केतिरा नौजवान आहिनि जेके मिलनि पिया त मूंखे इहा ख़ुशी लॻी त ही अञा उन जीअं असीं चवंदा आहियूं त नौजवाननि वांगुरु अञा उन ॿार वांगुरु ई हिननि जो पंहिंजो रोल ख़ुशी आहे थिए थी। ख़ुशी उहा ई महसूसु कनि था अञा बि उहा ॾिसो न ईअं न साईं? हा बिल्कुलु इहो नंढड़े ॿार वांगुरु ख़ुशी ॾींदी आहे त यार जीअं रांदीको हुनखे मिली हा, वेंदो हा, आहे बिल्कुलु। त रिस्पॉन्स मिलणु आर्टिस्ट लाइ रांदीको आहे हा तव्हां हिन मूं जेको चयो त मोबाइल हिकिड़ो सुठो रांदीको आहे तव्हां हुन खां उहो कमु वरितो आहे न त हीउ ॾिसो असां रांदि खेॾूं दोस्तो गॾु खादिम सुठो रिकॉर्डिंग सीन उन बि कई तव्हां लाइ रांदीको त आहे। हा सुठो उनखे सीन। असां वरी इसरा भाई सोशल मीडिया ते चलियो ॾिसूं था वरी ख़ुशी थी थिए शबा साहिबु भली मूड न हुजे सीन आहे ऐं माण्हू खिले थो ऐं खिली खिली रोए थो केतिरो मुश्किल आहे
तमामु मुश्किल आहे, पर आर्टिस्ट जे हुजे त उन खां थी वेंदो आहे। थी वेंदो आहे। हा, कहिड़ो ॾुख हुजे ऐं उनखे उते खिलाइणो आहे तो खिलायो वञे। सजल जाम अहिड़ा इहो सीन कया आहिनि। आर्टिस्ट जे खिलंदे अंदर जी खिलंदे रोए ॻाल्हि पई। ऐं केतिरो ख़ुशि हुजे ऐं उहो ॾुख हुजे, ॾुख वारो सीन आहे। हा हा जॾहिं इन्वॉल्व आर्टिस्ट थिए थो ऐं जिन्नस आहे त उहो रारिश हूंदो, उहो सभु पंहिंजी ख़ुशी विसारे उन माहौल में इन्वॉल्व थी वेंदो। मुंहिंजो मक़सदु त इन्वॉल्वमेंट ज़रूरी आहे। हा, जेकी शइ तव्हां कयो पिया कंसीव करे उनखे पंहिंजे ज़हन conceive खे करियो न पाण महसूस ते। करे हा। उन किरदार में अची वञो त पोइ वाह वाह, बिल्कुलु उहा शइ वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। नेचुरल थी वेंदी आहे। नौजवाननि लाइ कहिड़ो, जेके अचण वारा अदाकार आहिनि या अदाकारी जे शहर में हलंदा, उन लाइ कहिड़ो न्यापो ॾींदव? उन लाइ मुंहिंजो न्यापो इहो आहे त तव्हां वारी ॻाल्हि त हारजण मां, नाकामी मां मायूस न थियो, उन लाइ वरी जुस्सू कयो, हिकिड़ो जनून तव्हां में सिखण जो हुजे। जस्तजू, सुठी अदाकारी खे ॾिसो, सिखण जी जुस्तजू हुजे, जुस्तजू, शोहरत वठण जी न हा, हुजे। वापराइण जी जस्तजू। शोहरत मिली वेंदी तव्हांखे हा, जे तव्हां पंहिंजी जुस्तजू में कामयाबु थी वेंदो, उहा संभारा उहा हुजे अंदर सम्झ में। में बि कामयाबु थी वेंदो, ॿिए खे ॾिसंदो ॿुधंदो हा। ऐं उन मां पिराईंदो, उहो तव्हांजी कामयाबी आहे। पोइ शोहरत तव्हांजे कदमनि जी ख़ाक आहे। वाह वाह, सुबह मेराण में अॼु आयो, कीअं लॻो? लख थोरा ॾाढी ख़ुशी थींदी आहे, वरी उहे कचेरी उहो माहौल मिलंदो आहे त ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐं तव्हां सां त उअं ई कचेरी में मज़ो ईंदो आहे। आम ज़िंदगी में वेहंदा आहियूं त कलाकनि जा कलाक मां तव्हांजी निड़ी बि कोशिशि कराई आहे। हा, इहो ख़ासि तौर ते तव्हां वटि ईंदो आहे, चवंदो आहे नंढी कोसी कराए त मुंहिंजो मुराद इहे शाम आहे प्यार त तव्हां वरी मां तव्हांखे चयो त माण्हू थधो बि थियणु घुरिजे, पाणी जो गिलास पी। कल्ह मुर्तज़ा सां मुलाक़ात थी हा। त इंतज़ाम कोन हो, चांहि जो शायदि हलियो वियो, हा। बोची हलियो वियो, को कोन हो, पर मुर्तज़ा सां पाणी जो गिलास घुराए पीतो हा। त मूं चयो भला अॼु रुॻो पाणी जो ई मूड आहे या निड़ी कोसी कराइबी? बिल्कुलु। त चई न सॼो ॾींहुं निड़ी निड़ी कोसी कोसी कई कई थो, आहे, हाणे हींअर थोरो थधो थधो करण जो मूड थिए थो त मूं सम्झी वरितो मुंहिंजो माना इंतज़ाम कोन्हे चांहि जो, आऊं पाणी पिया। बिल्कुलु। साईं, कचहरी थी, शहबाज़ साहिबु हुयो, तव्हां बि आयो, सुबह मेराण या अङण ते ईंदा रहंदा आहियो, ईंदा रहंदव, अॼोकी रिहाण ऐं कहिड़ो न्यापो ॾियणु चाहींदव? हिकिड़ी सची ॻाल्हि दिलि जी त तव्हांखे साम्हूं सभु दुख लही विया, ऐं हूअं त कैमरा जे पुठियां हूंदा आहियो एज़ अ डायरेक्टर, पर अॼु जॾहिं हिते वेठा आहियो, तशरीफ़ फरमा आहियो ऐं पंहिंजे अखियुनि जूं हरड़ियूं हिक ॿिए सां ठिंग टुपा ॾियण लॻियूं त अजब हिकिड़ो माहौल उभरियो आहे। ही साईं शहबाज़ साईं मुंहिंजा लीजेंड आहिनि, सॼे सिंध जा लीजेंड आहिनि। सिंधी हिननि सां मुहबत कनि था, प्यारु कनि था, PTV जे नाटक सभा खां वधीक। हिन माण्हूअ जा हथ चुमूं, जे अखियूं चुमियूं त सभिनी वॾनि लीजेंड्स नूर मोहम्मद लाशारी, महमूद सिद्दीकी, सलादीन तुनियो, यूसुफ अली, उन्हनि सभिनि सां साईं कमु लख थोरा साईं जा महिरबानियूं, तमामु वॾी शख़्सियत आहिनि, मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे, मूंखे मोहबत ॾियनि था। इश्क मुर्शिद महिरबानी। साईं लाइ न, असां सभिनी सिंधियुनि लाइ, अली गुल मल्ला लाइ, इशार लगारीअ लाइ, असां सभिनी सिंधियुनि लाइ वॾो फ़ख़ुर जो बास थियो आहे। अव्हां जूं महिरबानियूं जे अहिड़े लीजेंड सां मूंखे वेहण जी सादत नसीब थी, मूंखे बाग खुली विया, असां सिखियो, असां पिरायो, ऐं इहा आजिज़ी, इहा इंकिसारी जेकॾहिं असीं सिंधी पंहिंजी तबियतुनि में रखूं, अदब ज़रूरी आहे। बाअदब बाअदब बानसीब। लख थोरा अव्हांजा लख थोरा, इहे मोहबतूं क़ाइमु रहनि हमेशह। आऊं तव्हां लाइ हर वक़्तु दुआगो आहियां, तव्हां असां लाइ दुआगो हूंदा आहियो हर वक़्तु। ऐं इहो ई आहे त हिक ॿिए खे मान ॾियण सां ई मान वधंदो आहे। ऐं हार में जीत आहे,
बेशक जंहिं हाराए खटियो आहे हा, उहो हा, सुरखरू हा। रहियो उहो आहे कामयाबु हमेशह उहो बेशक। कामयाबु रहियो आहे ऐं कामयाबी बि उन जा क़दम चुमंदी आहे जंहिंमें हौसलो हूंदो आहे जंहिंमें कुझु न कुझु के न का ॾाप हूंदी आहे त हार में बि मुरकंदो रहे त कामयाबी उन ॾे वरी वरी ईंदी आहे पर जॾहिं तव्हां हाराए ऐं मायूस थी वेंदा आहियो त पोइ कामयाबी अव्हां खां तमामु घणो परे हली वेंदी आहे पाण में हौसलो रखो अकेले हलण जी ज़रूरत रखो सिख्या में रखो पाण खे तालीम में रखो ऐं ॿुधणु सिखो ॿुधो वॾनि जो एतिराम कयो उस्तादनि जो एतिराम कबो तॾहिं तव्हां कामयाबी माणींदव अॼोकी रिहाण मां पंहिंजे मेज़बान मुर्सा मजबूर खे ॾींदव इजाज़त धणी निगहबान।